दोस्तों जीएस सिंधी ॿोली। अॼु असां जदीद सिंधी नावल में थींदड़ तजुर्बनि जे हवाले सां 19वीं स्ट्रीम में तव्हां सां हाज़िर आहियूं। ऐं अॼु जेको असांजो नाविल आहे उहो आहे हूं तो हैकली। ही नाविल मैडम बानो महबूब जोखियो साहिबा जो लिखियलु आहे ऐं सिंधी ॿोली जी बहितरीन लेखक मैडम बानो महबूब जोखियो साहिबा असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। मैडम अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? आवाज़ अचे पियो तव्हांखे? जी जी अचे थो। वालेकुम सलाम बाबा, ठीकु आहियो तव्हां? ख़ुशि आहियो? मुंहिंजो आवाज़ अचे थो तव्हां ॾे? जी मैडम, तव्हांखे स्टूडियो में भली कार। अॼु असां अवांजे जी मैडम, तव्हांजो आवाज़ु अचे पियो। ऐं अॼु तव्हांजे नॉविल ते असां हूं तो हैकली ते ॻाल्हाईंदासीं। इन हवाले सां अॼु असांखे सिंधी ॿोली जा बहितरीन नाविल निगार, ख़ूबसूरत कहाणीकार ऐं नक़ाद साईं अमर लिगारी साहब ज्वाइन कंदा। उन्हनि खे लिंक मोकिले छॾियो आहे। अमर साहब, असां लाइव थी चुका आहियूं, महिरबानी करे तव्हां ज्वाइन कयो। उन खां अलावा सिंधी ॿोली जूं बहितरीन कहाणीकारा नाविल निगार मैडम शबनम गुल बि असांखे ज्वाइन कंदियूं। ऐं असांजो प्यारो दोस्त बहितरीन नक़ाद अज़ीम रूंजो बि असांखे ज्वाइन कंदो। दोस्तो, ही असांजी ईद खां पोइ जेका आहे सो पहिरीं स्ट्रीम आहे। असां ईद जे करे कुझु स्ट्रीम्स न करे सघियासीं। सभिनी खां पहिरीं त तव्हां सभिनी खे ईद मुबारक हुजे। ऐं उन खां पोइ असांजे नाविल हिन स्ट्रीम जो जेको सिलसिलो हूंदो आहे उन में असां सभिनी खां पहिरीं नाविल मां रीडिंग कंदा आहियूं। ऐं मां हिन नाविल मां रीड कंदुसि। इहो हिन नाविल जो 6हों बाब आहे। ही नाविल जेको आहे हूं तो हैकली मैडम बानो महबूब जोखियो जो ही नाविल एल्सा पब्लिकेशन छपरायो आहे। ऐं इहो साल जेको आहे सो साल 2021 में ही नाविल छपियो एल्सा पब्लिकेशन हैदराबाद पारां। ऐं मैडम खे इन हवाले सां मुबारक हुजे। मां हिन नाविल जो 6हों बाब उन जी रीडिंग कयां थो। उन खां पोइ जेको आहे सो असां हिन नाविल ते बाक़ाइदा डिस्कशन शुरू कंदासीं। तेसि ताईं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त उहे जल्द हिन स्ट्रीम खे ज्वाइन कनि त असां प्रोग्राम खे अॻियां वधाए सघूं। मां रीडिंग कयां थो। ही बाब 6हों आहे। हालार ऐं हू हाणे मिलण में को आर महसूसु न कंदा हुआ। अॻु में ॿाहिरि मिलण खां संझा कतराईंदी ऐं घबराईंदी हुई, पर हाणे हूअ पाण खे हालार सां गॾु हूंदे गैर महफ़ूज़ न सम्झंदी हुई। हिकु ॾींहुं आम्हूं साम्हूं मुलाक़ात दौरान हालार खांसि पुछो, संजा पंहिंजी अम्मी जे बारे में कुझु ॿुधाए। नी तूं ॻाल्हि कंदी आहीं त हुन ॾाढी ॾुखी ज़िंदगी गुज़ारी आहे। मां हुन बाबति ॿुधणु थो चाहियां। जीअं कंहिं नाविल में के किरदार खुली ज़ाहिर न थींदा आहिनि या मुबहम हूंदा आहिनि त असांखे हिकिड़ो मुंझारो हूंदो आहे। असां चाहींदा आहियूं त उन्हनि बाबति पढ़ूं या उन किरदार जी उथण वेहण ॻाल्हाइण, बल्कि हुन जी शख़्सियत जो हर पहलू असां वटि उजागर हुजे। ईअं मां हुन बाबति ॿुधणु थो चाहियां। बसि हालार, मां हुन बाबति सोचींदी आहियां त मुंहिंजो जीउ झुरंदो आहे। हिन सॼी ज़िंदगी लोड़ियो आहे ऐं ॾुख ॾिठा आहिनि। अम्मी ॿुधाईंदी आहे त जॾहिं हू ॼाई हुई त सभिनी घर वारनि जा मुंहं ई लही विया हुआ। नंढपिण में जीअं ॿुधंदा हुआसीं त फलाणो बादशाह ॾुख ऐं सदमे में ऊंधी खटोले ते वेही रहियो हो। बसि उहा कार हुई। अम्मा ॼाई हुई त ॾाॾीअ ॼमंदे ई ईअं चयो हो त हिते छो ॼाई आहे। दुश्मन खुटा उन्हनि जे घर ॼमे हा। कंहिं उते चयसि त न्याणियूं रहमत आहिनि ऐं अलाह वटि रहमतनि जो हिसाब किताब नाहे थियणो। त चयो हुअईं हिते हिन दुनिया में त हिसाब किताब आहे नी। संझा थधो साह खणंदे, अम्मा जंहिं घर में ॼाई हुई उहे न्याणियुनि ऐं औरतुनि खे निरुड़ जो कारो टिको, भोज, निभाग, नहूसत ऐं अलाए छा छा सम्झंदा हुआ। ऐं हाणे बि न्याणी जो क़दुरु नाहे कंदा। बाक़ी पुटनि जी वॾी लय हूंदी हुई।
हिकु पुटु ॼावनि त ॼण त हिकु सूबो या किलो फतेह कयनि। पुटनि जे ॼमण ते वॾा मंडल मचाईंदा। दोस्तों असांजी सिंधी ॿोली जे ख़ूबसूरत नक़ाद अमर लगारी साहब ज्वाइन कयो आहे। अमर साहब वेलकम। ऐं असां अज़ीम रूंजो साहब खे बि चवंदासीं त जल्दी असांखे ज्वाइन कयो। ऐं मैडम शबनम गुल प्लीज़ तव्हां बि असांखे ज्वाइन कयो। मां हिन नॉविल मां हिकिड़ो टुकड़ो पढ़ी रहियो आहियां। ही बाक़ी आख़िरी हिसो आहे, मां उहो पढ़ी वठां, पोइ हिन नॉविल ते असां डिस्कस शुरू था कयूं। हिकु सूबो या किलो फतेह कयनि। पुटनि जे ॼमण ते वॾा मंडल मचाईंदा ऐं देगियूं धमराईंदा हुआ। जीअं चवंदा आहिनि त कञरियूं पयूं कुसबियूं ॿकर पिया नचंदा, ख़ुशीअ में एॾा पिया मस्तु थींदा हुआ। बाक़ी धीअ ॼमेनि त ॼण टीहड़ टप चढ़ी वेंदो हुअनि। सदमे सबबु पाड़े वारा दोस्त मिट माइट बि ईअं ॾुख में शामिल थींदा हुअनि जीअं मरणे भेरे को तॾो विछायो हुजेनि। मायूं सियाणियूं दॿियल पार बि कंदियूं हुयूं ऐं पीउ माउ खे ढकियल लफ़्ज़नि में हमदर्दी कंदे चवंदियूं हुयूं त तुंहिंजी उमिरि न हुई हिन सदमे धीउ ॼमण खणण जी। असां तव्हांजे ॾुख में भाङे भाईवार आहियूं, जेका रब जी रज़ा। अहिड़े माहौल में अम्मा जी परवरिश थी हुई। दोस्तों ही असांजो जेको आहे सो रीडिंग हुई। ही हिन नॉविल जो 6हों बाब हो, जंहिंजो कुझु हिसो मूं पढ़ियो आहे। ऐं मैडम शबनम गुल असांखे ज्वाइन कयो आहे, पर मैडम तव्हांजो डिवाइस नॉट कनेक्टेड पियो अचे। तव्हां जेकॾहिं वरी रिकनेक्ट कयो त महिरबानी थींदी। अच्छा, अज़ीम रूजो साहब असांखे ज्वाइन कयो आहे। अज़ीम वेलकम। महिरबानी। अज़ीम तव्हांखे आवाज़ अचे पियो? जी जी बिल्कुलु आवाज़ अचे पियो। अच्छा दोस्तों, हिकिड़ी गुज़ारिश त असांखे सिंधी ॿोली जे ख़ूबसूरत नक़ाद साईं अकबर लिगारी साहब खे बि ज्वाइन करिणो हो, पर अकबर साहब चयो आहे त उन्हनि जी तबियत कुझु ठीकु न आहे ऐं जेको आहे सो उन्हनि खे गले में सूरु आहे। उन करे उहो जेको आहे सो लाइव थोरो देरि सां ईंदा या त वरी असां सां चैट में गॾु हूंदा। उहो पंहिंजो जेको बि इनपुट आहे नॉविल जे हवाले सां उहो जेको आहे सो असांखे चैट में ॾींदा। असां मैडम शबनम गुल जो इंतज़ारु पिया कयूं। जीअं ई मैडम असांखे ज्वाइन करे थी, पोइ असां बाक़ाइदा हिन सेशन खे अॻियां वधायूं था। एसि ताईं मां हिन नॉविल ते लिखियल मुहाग मां कुझु टुकड़ो पढ़ां थो, जेको सिंधी ॿोली जे ख़ूबसूरत लेखक साईं ज़राब हैदर साहब लिखियो आहे। साईं ज़राब जेको आहे सो पाण ज़बरदस्त कहाणीकार ऐं ख़ूबसूरत लेखक आहिनि। साईं मुहाग में लिखनि था त बानो महबूब जो ही नॉविल हूं तो हेकली हिकिड़ो रुमानवी नॉविल आहे, जंहिंजो किसो तमामु सलोणे ऐं वणंदड़ अंदाज़ में पेश कयो वियो आहे। कहाणी जी शुरूआति हिकिड़े मामूली वाक़े सां शुरू थिए थी ऐं गैर मामूली बणजंदी वञे थी ऐं आख़िर ताईं पढ़ंदड़ खे पंहिंजी गिरफ़्त में रखे थी। नॉविल जीअं त हिकिड़ी ज़िंदगी आहे, ईअं ई ही नॉविल ॿिनि किरदारनि जी ज़िंदगी खे कॾहिं हिजाबनि में त कॾहिं वरी बेहिजाबनि खे बयानु करे थो। हिन नॉविल जी ख़ूबसूरती उहा आहे त नॉविल जी कहाणी खे अबलाग जे जदीद ज़रिए मोबाइल ते थींदड़ नियापनि ऐं गुफ़्तगू सां शुरू कयो वियो आहे। अच्छा, हिन नॉविल खे असां रुमानवी नॉविल बि चई सघूं था। ऐं हीअ नॉविल इन में समाज जे हवाले सां कई ॻाल्हियूं शामिल आहिनि। जीअं मूं हीउ टुकड़ो पढ़ियो, उन में धीउ जे हवाले सां समाज जो जेको रवैयो आहे। असां सभिनी खां पहिरीं मैडम बानो महबूब जोखियो साहिबा ॾे हलूं था ऐं उन्हनि खां पुछूं था त हिन नॉविल जे हवाले सां उन्हनि जा कहिड़ा तजुर्बा रहिया, हिन नॉविल जे प्लॉट जे हवाले सां ऐं किरदारनि जे हवाले सां असांखे थोरो ॿुधाइनि। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी मैडम, प्लीज़। अच्छा, मैडम शबनम गुल जी अञा डिवाइस कनेक्ट न पई थिए। मैडम प्लीज़ तव्हां डिवाइस कनेक्ट करे अचो त महिरबानी थींदी। मैडम बानो महबूब जोखियो खे असां चऊं था त उहे पहिरीं पंहिंजो इन नॉविल जे हवाले सां ॿुधाइनि, पोइ वरी असां अॻियां हलूं था। मैडम प्लीज़। त जेको नॉवल मूं लिखियो आहे त इहो जीअं जो नालो आहे त हूं तां हेकली, त मुंहिंजे ज़हन में इहो ई ख़्यालु हुयो, मां जेतिरो परखियो बि आहे त औरत जेकी आहे उहा ॾाढी असांजे मुआशरे में
क़ुर्बानी ॾिए थी ऐं उहा सभिनी सां गॾु हूंदे बि अकेली हूंदी आहे। जीअं कंहिं चवंदा न त औरत जो जेको आहे इलाही घर आहिनि, हुनजे पीउ जो बि घरु आहे, हुनजे मुड़ुस जो बि घरु आहे, हुनजे औलाद जो बि घरु आहे, पर उनजे बावजूदि बि चवंदा आहिनि त हुनजो कोई घरु कोन हूंदो आहे। त हीउ जेको कॉन्सेप्ट जेको मूं खयो नावल जो इन हिसाब सां कयो आहे त औरत केॾियूं क़ुर्बानियूं ॾिए, छा बि करे, पोइ उहा अकेली हूंदी आहे। ऐं हीउ जेको वाक़ियो आहे उहा हिकिड़ी हक़ीक़ी कहाणीअ सां हक़ीक़ी वाक़िए सां मुंसलिक आहे। त मूंखे कंहिं पंहिंजी दोस्त ॿुधायो त हिकिड़ी छोकिरी हुई, हुनजो हीअ सॼो किसो थियो त हुन पंहिंजी पसंदि जी शादी कई, पोइ वरी पंहिंजे सावरनि में वई त उते इहो सॼो जवाब थींदो, भाला थींदा या मिल्कियतुनि में विरासत थींदी त उन करे तव्हां हिनखे तलाक ॾियो। पोइ वरी हुन माण्हू चयो त भई ईअं कोन थींदो, मां हुन सां शादी कई आहे, पसंदि जी शादी कई आहे, हुन मूं ते एतबार कयो आहे, मां हिनखे नथो छॾे सघां। पोइ उन में इहो वाक़ियो जेको मां सॼो लिखियो आहे नावल में, इहो बाक़ाइदा उन टाइम ते माना उहो औरत सां इहो वाक़ियो थियो। उन खां पोइ वरी उहा औरत जेका मोटी आई पंहिंजे घर, पोइ मुंहिंजी दोस्त ॾिसो त उहा जेकी छोकिरी सॼो हुनखे पंहिंजी मुंहिंजी फ्रेंड खे ॾिसो किसो हुयो। पोइ उन खां पोइ वरी कुझु अर्से खां पोइ ॾिसे पई त उहा ॼण हाणे हुते कोन्हे का, पंहिंजे घर में अलाए काॾे हली वई आहे कीअं। त हुन सां मुंहिंजी जीअं हुन ॻाल्हि कई त मूंखे एॾो छोकिरी जो अहसासु थियो या हुनखे मां पंहिंजो फीलिंग्स मां एॾो फील कयो जो तक़रीबन ईअं सम्झो त मूंखे साल थी वियो त पोइ उन वाक़िए खे मां विसारे न पई सघां। जिन में का ॻाल्हि सोचां पई त उन छोकिरी जो मूंखे ज़हन में अचे त उन छोकिरीअ कीअं सफ़र कयो हूंदो, या उन छोकिरी कीअं बर्दाश्त कयो हूंदो, कीअं उन माहौल मां निकिती हूंदी, या उन अॻियां जेकी लाइफ आहे उहा कीअं, उहो कॉन्सेप्ट रखी करे पोइ मां हे नावल लिखियो। त जीअं बाक़ी इहो आहे त कुझु वाक़िया आहिनि उहे ज़रा कुझु साम्हूं अचनि था, कुझु असांजे पंहिंजे, जीअं तव्हांखे ख़बर हूंदी हिकिड़ो लेखक जेको आहे उहो उनजे अंदरि में हिकिड़ो भंडारो ठहियलु हूंदो आहे। जीअं ॿार उन में कोई सिको कॾहिं 10 कॾहिं 5 कॾहिं कुझु विझंदा आहिनि, बिल्कुलु ईअं असां जेके लेखक आहियूं उहे बि सॼे मुआशिरे में जॾहिं ॾिसूं था, ऑब्ज़र्व कयूं था त खोड़ अहिड़ा वाक़िया, खोड़ अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहो असां उन पंहिंजे अंदरि में भंडारे वांगुरु विझंदा था वञूं। पर ईअं थींदो आहे पोइ वरी ईअं थींदो आहे जॾहिं असां लिखणु वेंदा आहियूं त पोइ वरी उनखे जॾहिं असां लिखणु वेंदा आहियूं त सभिनी शयुनि खे वरी असां ओपन कंदा आहियूं, पोइ हुन में ॾिसंदा आहियूं त कहिड़ी शइ असां हिन में एड करे सघूं था, कहिड़ी शइ नथा करे सघूं। त अहिड़ी तरीक़े सां मूं जेको आहे इहे सभु वाक़िया जेके आहिनि मां कोशिशि कया आहिनि त रियल जेके वाक़िया आहिनि उहे मां लिखिया आहिनि। जीअं हिन में कुझु अहिड़ा ज़िक्र आहिनि जिन ते माण्हू सोचे बि नथो सघे त इहो थी सघे थो ईअं। जीअं हिन में हिकिड़ो खूह जो वाक़ियो आहे त खूह में जेका माण्हू जेके आहिनि औरतुनि खे विझंदा आहिनि, जिन खे पंहिंजे नौकरनि सां कंहिंखे ॾिसंदे पकड़ंदा त उन्हनि औरतुनि खे विझंदा त भई असां बेवफ़ाई थियूं कनि, असां सां माना असां मालिकनि सां मेलाप में हुजण खां पोइ वरी नौकरनि सां कीअं थियूं उन्हनि सां अटैच थी वञनि। अहिड़े क़िस्म जी इहे शयूं जेके आहिनि, या पोइ मूंखे कंहिं ॿुधायूं किसा ॿुधाया त उन्हनि खे मूंखे कॾहिं ख़बर, सभिनी खे ख़बर आहे आसपास त भई असांजी मां लेखक आहियां, लिखां थी, त पोइ मूंखे मैसेज बि कंदा आहिनि त हे असांजा वाक़िया आहिनि या हे ॻाल्हियूं तव्हां बि लिखो हिननि शयुनि खे न असांजे। त पोइ उहे सॼियूं शयूं जेके आहिनि मिक्स थी करे पोइ ऐं नावल लिखियो। ऐं हिन में ॾिसो न इलाही अहिड़ा वाक़िया आहिनि जे असां जे सम्झो वञे त औरत जे कानूनी ऐं इस्लामी तौरु काफ़ी हक़ आहिनि, पर असांजो मुआशिरो जेको आहे उन्हनि खे कॾहिं बि हक़ नथो ॾिए। लिखत में आहिनि या क़ुर में जीअं जीअं चइजे इस्लामी तौरु या कानूनी तौरु उन्हनि खे हक़ आहिनि, पर को बि हक़ उन्हनि खे मिली कोन थो सघे। उहो छा आहे जो फॉर एग्ज़ाम्पल तव्हां ॾिसो त औरतुनि जो जेके बि हक़ आहिनि, मर्द उन्हनि खे छा को ॾिए थो? हिकिड़ो मर्द जेको आहे उहो पंहिंजी पसंदि ते 4 शादियूं करे सघे थो, पर हिकिड़ी औरत खे एतिरी इजाज़त न हूंदी आहे त उहो हिकिड़ी शादी करे सो पंहिंजी पसंदि ते करे। अगरि करे थी त पोइ उनखे कारो करे मारियो थो वञे, या उनखे जेको आहे ज़िंदा नथो छॾियो वञे, कंहिं तरीक़े सां उनजी ज़िंदगी अज़ाब कई थी वञे। उनखे अलावा ॾिसो त जॾहिं वरी औरत जेकी आहे हिकिड़ो माना कंहिं बि हिसाब सां अगरि औरत जो नान नफ़ो मर्द जे हिसे में आहे, उनखे करिणो आहे त उहो छा मर्द ॾियनि था औरत खे? मूंखे नथो लॻे। काफ़ी अहिड़ा मर्द आहिनि जेके ख़ासि करे मां चवां थी जेके जॉब्स थियूं कनि,
त उन्हनि खे उहे को बि हक़ कोन था मिलनि। उन खां अलावा ॾिठो वञे त हिकिड़ो भाउ आहे, उनजी औरत जेकी भेण आहे उनजी केतिरो उन लाइ क़ुर्बानी ॾिए थी, उन सां मुहबत थी करे। कॾहिं कॾहिं वॾियूं भेणूं हूंदियूं उनखे पालींदियूं बि आहिनि, उनखे अहमियत ॾींदियूं आहिनि। या वरी अहिड़ो वक़्तु हूंदो आहे जेके अगरि तुंहिंजा भाइर कंहिं सां प्यार था कनि, मुहबत था कनि, त उहो औरतूं उन्हनि जो भेणूं जेके आहिनि ख़ुशि थींदियूं आहिनि, उन्हनि खे उन्हनि सां माना उनजी ख़ुशी चवंदियूं आहिनि त भई हिननि जी हिन सां शादी थी वञे। पर उन जॻह ते तव्हां ॾिसंदो त अगरि मर्द खे ख़बर पए थी या भाउ खे ख़बर पए थी त असांजी जेकी न्याणी आहे उहा कंहिंसां मुहबत थी करे, त उनखे केॾो बुरो थो लॻे, उनजी गैरत जेका जागी थी पए ऐं उहो उनखे मारे थो छॾे। त इहे शयूं जेके आहिनि असांजे मुआशिरे में खोड़ अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे असां ॾिसूं त असांजी औरत ॾाढो भोॻे थी। त उन हिसाब सां मां चवां थी त इहे शयूं ॾिसी करे पोइ मुंहिंजी थोरो दिलि चयो त भला इन शयुनि खे माना हाईलाइट करणु खपे, या इन औरत खे जेकी मज़लूम आहे मां सम्झां थी। असां जॾहिं शुरू में जॾहिं मां स्टार्ट कयो त असांजे घर में अहिड़ो माहौल हूंदो हो त असां जेका सियासी तौरु क़ौमी गैरत, क़ौमी मसइला जेके आहिनि उन्हनि ते लिखंदासीं, मां बि लिखंदी हुअसि तॾहिं। उहो ईअं सम्झो मां 16-17 साल जी हूंदी हुअसि तॾहिं खां मां नसरी नज़म लिखिया या मज़मून लिखिया इन मौज़ूअनि ते। उन खां पोइ मूं कहाणी बि लिखियूं इन मौज़ूअनि ते। पर जॾहिं मां पंहिंजी लाइफ में आयसि, मां पंहिंजी असांजे घर जे माहौल मां निकितमि, पोइ मूंखे अहसासु थियो त भई हिकिड़ी औरत जेकी आहे उहा केतिरो भोॻे थी। फिर असां ॿुधंदासीं ॻाल्हियूं त भई औरत सां हीअं ज़ुल्म थो थिए, या औरत खे हीअं घर में हक़ नथा मिलनि, या हीअ अणबराबरी आहे, या ॿिया के मसइला आहिनि। त मूंखे असांखे जे माहौल में अहिड़ी का शइ कोन हुई, असांजे घर में बाबा वारा या असांजी सिस्टर्स, भाइर भेण, अहिड़े क़िस्म जो को बि माहौल कोन हूंदो हो जो असां इन शइ खे एक्सेप्ट कयूं। पर जॾहिं मां पंहिंजी असली ज़िंदगी में आयसि त पोइ मूंखे अहसासु थियो त हिकिड़ी औरत जेको आहे उहो केतिरो भोॻे थी। हिकिड़ी औरत जेकी माना सभु कुझु सेक्रीफाइस करे थी, हर लम्हे हर जॻह ताईं, माना अंत ताईं बि उहो वञे थी, उन जे बावजूद बि हुनजी का इज़त, का अहमियत आहे। ऐं मां त इहो बि ॾिठो आहे त पढ़ियल लिखियल औरत अगरि आहे या जॉब में आहे त मर्द उनखे उन करे बर्दाश्त नथो करे त भई पढ़ियल लिखियल आहे, हिन जी इज़त छो आहे मुआशिरे में, या हिनखे हीअ मूंखां अॻिते छो आहे, उहा बि शइ हुनखे एक्सेप्ट नथी थिए। ऐं जॾहिं हिकिड़ो इहो बि हूंदो आहे त मां हिकिड़ी औरत जेके तव्हां घर में ॾिसंदो न उनखे माना एतिरो टाइम नथा ॾिए, मां वटि ॾिसे घर भाती त इहे वेही किताब पढ़े या हीअ वेही कोई ड्रामो ॾिसे, त उन ते बि उनखे टोक टोक हूंदी आहे त भई तूं उथ, हे कमु कर, हो कमु कर, माना बहाने सां उनखे माना उहा शइ बि ओतिरी बि माना आज़ादी नथी ॾेई सघे, ओतिरी हिकु टाइम जी बि सुकून उनखे नथो मिली सघे। त इहे शयूं जेके आहिनि, या उन खां अलावा ॾिसो त बसि किथे बि माना ॻाल्हि हूंदी त औरत खे घटि कयो वेंदो ॼण, त जो औरत खे अॻिते न वधे, या उनजी जेको आहे उन अना खे मजरूह कयो वेंदो। ऐं हिकिड़ी सेंसिटिव अगरि औरत आहे, का पढ़ियल लिखियल आहे, त या उन मुआशिरे में सॼी ज़िंदगी महिनत करे पंहिंजी इज़त कमाई आहे, त उन लाइ केॾो ॾुखियो मरहल आहे इहे सभु। इहे शयूं सभु ॾिसी करे त मूंखे थोरो माना फील थियो त भई औरतुनि ते लिखणु खपे। हिकिड़ी मुंहिंजी भाणेजी मूंखे चए पई त भाॼी तव्हां जेको आहे औरतुनि ते घणो लिखंदा आहियो, मूं चयोसि औरतुनि ते मां न लिखंदी आहियां। पर मां शुरू में त मां ॿिया मौज़ू खणंदी हुअसि, पर हाणे मूंखे फील थो थिए त भई औरत जे मौज़ू खे खयो वञे। छो त मुआशिरो केॾो बि तरक़ी याफ़्ता थी वञे, केॾो बि तालीम याफ़्ता थी वञे, मर्द केॾा तालीम याफ़्ता थी वञनि, पर औरत जे हक़ खे किथे न किथे ज़रूरु मारनि था। ॾिसो न तव्हां अगरि इस्लाम तौरु धीउ खे या भेण खे कंहिंजो बि हक़ आहे अगरि मिल्कियत में, त उनखे उहो हक़ बि नथो मिले। उनखे एतिरा वास्ता विधा वेंदा, इख़लाक़ी तौरु या इमोशनली उनखे एॾो ब्लैकमेल कयो वेंदो, या उनखे चयो वेंदो त भई तुंहिंजो छा कमु कीअं हीअं, त ओड़े करे उनखे एॾो प्रेशराइज़ कंदा त उनजी मिल्कियत बि उनखे पाण खपाए, आराम सां सुकून सां वेंदा, उनखे मिल्कियत बि ॾींदा, भले उहो कहिड़े बि हालत में हुजे। त इहे सभु शयूं जेके आहिनि ॾिसूं था त मुआशिरे में हद दर्जे ताईं हली थी वञनि। ऐं हे ॾिसो हिकिड़ी संजा हुई, उन पंहिंजी पसंदि जी शादी कई, त उहो जेके हुनजा सावरा हुया या हुनजो ॾेर हुयो जेको सिर्फ़ु इन करे बर्दाश्त न पियो करे त हाणे हीअ ॿाहिरीं धारी आई आहे ऐं असांजी जेको आहे मिल्कियत में हिसेवार थींदी, त इन खे माना तलाक ॾियो। अहिड़े क़िस्म जा वाक़िया जेके आहिनि उन खे ॾिसी करे मुतासिर करे बि मां लिखियो, स्टोरी लिखी आहे। इहो ई बसि मुंहिंजो मेन मक़सदु आहे लिखण किताब जो। जी महिरबानी मैडम। असां सभिनी खां पहिरीं मैडम शबनम गुल साहिबा सिंधी ॿोली जी बहितरीनु लेखक
ऐं नावल निगारा उन्हनि खे भलीकार चवंदासीं। मैडम वेलकम स्टूडियो में। ऐं तव्हां खां ई मां पुछां थो त हिन नॉवल जे हवाले सां तव्हांजो इनिशियल कमेंट्स कहिड़ा आहिनि, तव्हां पंहिंजो इनपुट ॾियो हिन नॉवल जे हवाले सां, त पोइ वरी असां हिनखे अॻियां। अच्छा, हिते हिकिड़ी रिक्वेस्ट कंदो हलां अज़ीम, जी जी जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ या मां मिस थी वञा त तव्हां पोइ प्रोग्राम कंडक्ट कजो। अज़ीम बिल्कुलु सलीम, आउं ॿुधां पियो, ऐं ज़रूरु जिते आउं महसूसु कंदुसि त तव्हां सां को इंटरनेट कनेक्टिविटी या को ॿियो इशू आहे त आउं हुनखे अॻिते कंटिन्यू कंदुसि। ठीकु ठीकु, थैंक यू। जी मैडम तव्हां। जी जी सभ खां पहिरीं त तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे इन प्रोग्राम में शामिल कयो। ऐं बानो महबूब जो नालो कहाणी जे हवाले सां, शाइरी जे हवाले सां असां पढ़ंदा आया आहियूं, ऐं हीउ नॉवल लिखियो आहे हुननि। मूंखे मुबारक थी ॾियां, छो त महिरबानी। जेके ही ॻाल्हियूं कनि पियूं त सची ॻाल्हि इहा आहे त हिकु औरत हुअणु, माउ हुअणु ऐं घर संभालणु, छो त जेसिताईं तावन न आहे, ही जेको लिखणु आहे इहो सम्झो त हिकिड़ो फुल टाइम जॉब आहे, ऐं घर बि फुल टाइम जॉब आहे। वरी जॾहिं औरत नौकिरी थी करे त ज़ाहिर आहे हूअ विरहजी थी वञे। जेसिताईं हुनखे सही तरीक़े सां सहकार नथी मिले, ऐं जेका घटि मिली आहे इहा हक़ीक़त आहे। उधारी मूं ॾिठो, मां पाण कॉलेज मुख़्तलिफ़ कॉलेजिस में पढ़ाईंदी रही आहियां, ऐं जेके कहाणियूं लिखंदी रही आहियां, ज़ाहिर आहे उहे इंटरेक्शन थिए थो, माण्हू ॿुधाइनि था त हूअ जेका आहे कम लाइ पैदा थी आहे। ऐं 8 कलाक घर जो जेकॾहिं तव्हां ड्यूरेशन किचन ऐं सभु शयूं रखो, को हेल्पर बि हुजे, त तक़रीबन 8 खां 9 कलाक त घर जो ई कमु आहे। महिमान आया हे सभु, त उन में जेकॾहिं का औरत समूरियूं ज़िम्मेवारियूं निभाईंदे जेकॾहिं लिखे थी त इहा वॾी हौसले जी ॻाल्हि आहे। हुनखे साराहणु घुरिजे। ऐं सभु ॻाल्हियूं ॿुधां पई मां वहां जूं, ऐं उन्हनि ॻाल्हियुनि सां मां सहमत बि आहियां। वक़्तु बदिलजी वियो आहे, असां जदीद दौर में दाख़िल थी चुका आहियूं ऐं पाण खे तालीम याफ़्ता बि चवरायूं पिया, पर हक़ीक़त आहे त काफ़ी मामलनि में असां अञा जहिड़ो के 2 सदियूं पोइते आहियूं, ऐं किथे न किथे कंहिं न कंहिं मामले में उहा औरत जेका आहे लेखिका ज़रूर हर्ट थिए थी, उहा तकलीफ़ खणे थी, छो त समाज जे साम्हूं बीहे थी, ऐं समाज जे साम्हूं बीहण लिखणु उहो आसान कोन्हे। हाणे मां चाहियां थी हिन नॉवल ॾे, त ही नॉवल मूंखे मोकिलियो हो बानो, ही मां पढ़ियो, ऐं मां कोशिशि कंदी आहियां त हम असर नॉवल ज़रूरु पढ़ां। के नॉवल शायदि मूंखां रहिजी विया हुजनि, पर मां उहे बि पढ़ंदी ज़रूरु आहियां। त हिन नॉवल में हिकु त मूंखे टाइटल सुठो लॻो, हुनजो नालो, उन खां पोइ अंदरि जेको बानो पंहिंजे लाइ लिखियो आहे उहो बि भरपूर आहे। कहाणी जो जेसिताईं तालुक़ु आहे त कहाणी जेका बानो चए पई त हिकु हक़ीक़त ते ॿधल कहाणी आहे जंहिंखे हिन नॉवल में सहेड़ियो आहे, ऐं ज़ाहिर आहे हिन में फैक्ट बि हूंदो, फिक्शन बि हूंदो। हिन में 2 कैरेक्टर असांजे साम्हूं अचनि था, ऐं उहे जेके संझा आहे ऐं उन सां गॾु हालार था चओ न तव्हां, मुंहिंजे ज़हन मां निकिरी वियो नालो, संझा, ऐं उन सां गॾु जेको ॿियो कैरेक्टर आहे हीरो जेको नॉवल जो आहे, जी जी इहे मैडम मुख्य जी 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 इहे 2 कैरेक्टर जी आहिनि। जी हाणे असां हालार जेकॾहिं नालो ॾिसूं आहे। हालार, हाणे ही जेको नॉवल आहे इहो डायलॉग बेस्ड नॉवल आहे, ऐं डायलॉग बेस्ड नॉवल जेके आहिनि इहे अंग्रेज़ी अदब में बि लिखिया विया आहिनि ऐं असां वटि बि लिखिया विया आहिनि। त उन में डायलॉग जे वसीले, छो त डायलॉग ॿिनि माण्हुनि जे विच में गुफ़्तगू खे चयो वञे थो, ऐं ही बि नैरेटिव फॉर्म आहे, त कहाणी जेका आहे उन डायलॉग वसीले, उन मुकालमे वसीले वधे। डायलॉग बेस्ड नॉवेल्स जेके हूंदा आहिनि उन्हनि में कहाणी घणे भाङे डायलॉग वसीले अॻिते वधंदी आहे, ऐं पढ़ंदड़ खे क्ल्यूज़ मिलंदा आहिनि, पढ़ंदड़ खे कुझु न कुझु का अहिड़ी शइ ज़रूरु मिलंदी आहे जेको अॻिते हली उहो हक़ीक़त जो रूप धारे थो। ऐं हिन क़िस्म जे नॉवलनि में घणे भाङे हक़ीक़त निगारी बि हूंदी आहे, रोमांस सां गॾु हक़ीक़त निगारी बि थिए थी।
हाणे मां जॾहिं रिकॉल पे कयो त फिट्जजेराल्ड जो द ग्रेट गेट्सवे ऐं जॉर्ज वेल जो 1984, इन खां अलावा जेन ऑस्टन प्राइड एंड प्रेजुडिस, तव्हांखे यादि हूंदो त इन में एलिज़ाबेथ बेनेट ऐं मिस्टर डार्सी जा जेके डायलॉग हुया इहे ॾाढा भरपूर हुया। असां जे सिंधी नॉवल ॾांहुं अचूं था त घणो पोयां मां जेकॾहिं वञा त मेहताब महबूब जो ख्वाब खुशबू छोकिरी ऐं प्यार पनाहूं छावरा, उन में काफ़ी डायलॉग्स आहिनि ऐं उहे ॿोली जे हिसाब सां बि ॾाढा सघारा आहिनि। उन खां अलावा शगुफ्ता शाह जो नॉवेल हो बाझाईंदे वरे हथिया, हुन में वॾा वॾा डायलॉग हुया जेके मां हिन नॉवेल में पढ़िया। मोहब्बत रंगीन पुलसरात ज़ायदा ताज जो, ज़ायदा ताज जो नॉवेल मोकिलींदी रही आहे, मां पढ़ंदी रही आहियां, हुन में डायलॉग्स। इन खां अलावा मुनीस चांडिया जो ऐं नूर चोणे जो रिसेंटली मां पढ़ियो आहे, हुननि में बि काफ़ी डायलॉग्स आहिनि। अहिड़ा केतिरा ई मिसाल ॾेई सघजनि था त जिन में ऐं डायलॉग हूंदा आहिनि पर अहिड़े तरीक़े सां हूंदा आहिनि जो उन में घणे भाङे तव्हांखे ख़बर आहे नॉवेल त आर्ट ऑफ नरेशन आहे ऐं उन में पोइ सभु शयूं थियनि थियूं, सेटिंग थिए थी, कैरेक्टराइज़ेशन, डायलॉग, कॉन्फ्लिक्ट ऐं इहे सभु शयूं थियनि थियूं। टेक्निक्स आहिनि, देयर आर सर्टेन टेक्निक्स, उन में नंढियूं नंढियूं शयूं आहिनि, नंढा नंढा जज़्बा आहिनि, उन्हनि जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि, टेक्निक्स थियनि थियूं। त हिन नॉवेल में जॾहिं मां हिनखे पढ़णु शुरू कयो त ॿ कैरेक्टर आहिनि, हालार ऐं संझा मिलनि था। पेंटिंग हिकिड़ी संझा खे वणे थी पर जेको हालार आहे हुनखे गिफ्ट करे थो। हाणे इहो हू मुतासिर थी थिए। मां तव्हांखे ॿुधायां त औरत महिरबान रवैयनि खां महिरबान रवैयनि ऐं तौर तरीक़नि खां घणो ई मुतासिर थींदी आहे। त केरु हुनखे केरु कंसीडर करे, हुनजे लाइ केरु सोचे त उते ई हूअ हिकदमि सां हुन ॾांहुं राग़िब थी वञे थी, माइल थी वञे थी, हुनखां नंबर बि वठे थी। बुनियादी तौर ते इहा औरत जी फितरत आहे त हूअ बाज वारो रवैयो चाहींदी आहे, केरु हुनखे ॿुधे। जीअं त असां ॾिसंदा आहियूं मोहब्बत खां गमी महबूब जो रवैयो ॿियो हूंदो आहे, ॿुधंदो आहे, बाज वारो रवैयो हूंदो आहे ऐं उहे घणियूं शयूं। पर जॾहिं शादी थींदी आहे त उहो ई मर्द मुख़्तलिफ़ हूंदो आहे, हुन वटि टाइम न हूंदो आहे, ॿुधंदो न आहे। त ईअं खणी सम्झो त उहो हिकिड़ो मर्द जो हिकिड़ो स्टाइल आहे औरत खे मुतासिर करण जो, चाहे हुनजी महबूबा हुजे या ज़ाल लाइ त मां न चवंदसि, पर थी सघे थो कहिड़ा मर्द हुजनि जेके पंहिंजो घर सही रखणु चाहींदा हुजनि त उहे उन्हनि सां हिकु अहिड़े क़िस्म जी कम्युनिकेशन रखंदा हुजनि। त इहा हिकिड़ी साइकोलॉजी आहे औरत जी, पोइ ही पाण में ॻाल्हाइनि था। ॿियो पॉइंट मुंहिंजो इहो आहे त हिन में जेके डायलॉग वसीले ॿई ॼणा कहाणियूं था ॿुधाइनि। हीअ जेको संझा कहाणी थी ॿुधाए, हुनजी कहाणी ॾाढी ॾुख ईंदड़ आहे। हुनजा पंहिंजा जेके हालात आहिनि ऐं हुन में औरत जो जेको जीअं खून बहा में हुन मर्डर हिकिड़ो कनि था, हुनजे बदिले में हुनखे वठी था वञनि, शादी था कराए छॾनि। मां सम्झां थी हिकिड़ो मुकमल थीम आहे, हिन ते लिखियो कोन वियो आहे। त उन्हनि छोकिरियुनि सां, उन्हनि औरतुनि सां केॾी ॾुखियाई उन्हनि खे दरपेश ईंदी आहे, केॾी बेइज़ती ऐं केॾा बुरा रवैया हू भोगींदियूं आहिनि। ऐं असां कॾहिं इहा न ॻाल्हि सोची आहे। हिकु थीम इहो बि आहे। वरी जॾहिं असां हालार जे पासे अचूं था त उन वटि बि कहिड़ो ई थीम आहे। हुनजे घर में हवेलीअ में जेको कुझु ॿुधाए थो। हाणे बि कुझु वक़्तु अॻु बलूचिस्तान में हिकु अहिड़ो वाक़ियो थियो, खूह मां छोकिरियुनि औरतुनि जा लाश निकिता हुआ ऐं हिकु वॾो मीडिया में हिन सनसनीखेज़ ख़बरूं जेके हली रहियूं हुयूं। ऐं यकीनी तौर ते सिंध में बि ईअं हूंदो। ऐं ही हिकु जीअं सची कहाणी आहे त हिन में खूह जा वाक़िया, हवेलीअ जा वाक़िया, औरतुनि सां जेके रवैया, त इहे लिंग कांडारींदड़ इहे ॿिन्ही पासनि खां जेके हक़ीक़तूं साम्हूं अचनि थियूं। त हिकु लिहाज़ खां रोमानवियत सां गॾोगॾु हिन में तल्ख़ हक़ीक़तूं बि आहिनि ऐं हक़ीक़त निगारी जेके चइजे उहा बि हिन में आहे। ऐं नंढा नंढा थीम्स आहिनि ऐं हर थीम जेको आहे पंहिंजी तौर ते जेकॾहिं ॾिठो वञे त हिकु नॉविल आहे। ऐं इन थीम्स ते अॼु ॾींहं ताईं एतिरो कोन लिखियो आहे। असां घणे भाङे तव्हांखे ख़बर आहे टारगेट रीडर्स हूंदा आहिनि, जे नौजवान आहिनि, वजूदियत ते लिखंदा या रोमेंस ते लिखंदा, फ़लसफ़ी अंदाज़ हूंदो त हुननि जा वरी नौजवान घणा पढ़ंदड़ आहिनि। पर हिन क़िस्म जो जेको लिखियो थो वञे उनजा बि पढ़ंदड़ घणे भाङे छोकिरियूं, औरतूं ऐं उहे माण्हू आहिनि जेके हक़ीक़त ते ॿधल उहो नॉविल जेको आहे उहो पढ़णु चाहिनि था। त
त इहे शयूं हिन में मौजूदु आहिनि। ॿोलीअ जी ख़ूबसूरती पंहिंजी जाइ ते आहे, ॿोली ॾाढी ख़ूबसूरत इस्तेमालु कई वई आहे। उहे जेके मुहावरा जेके असांजी पुराणी सिंध जो हिसो हुया ऐं जिन ते असांखे फ़ख्रु आहे, जेके आस्ते आस्ते उहे रीतियूं रस्मूं उहे ॻाल्हियूं ख़तमु थींदियूं रहियूं आहिनि, हिकु त इहो ॾाढो मुतासिर कंदड़ आहे। पर हक़ीक़त में ॿई जेके कैरेक्टर ॻाल्हाइनि था, हालार ऐं संझा, त तक़रीबन ईअं थो महसूसु थिए त जहिड़ो कि राइटर पाण थी ॻाल्हाए, ऐं ॿिन्ही जे ॻाल्हाइण में एॾो को फ़र्क़ु नथो महसूसु थिए। ऐं इन खां अलावा हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका मूंखे महसूसु थी, जॾहिं बानो में जो लिखियो पंहिंजे नॉवल जे बारे में, त हुन नॉवल जी सॼी कहाणी ॿुधाए छॾी, त जहिड़ो कि हुनजो हिकिड़ो तजस्सुस ख़तमु थी वियो ऐं ख़बर पइजी वई त हिन में आख़िर में छा थियण वारो आहे। ऐं जेकॾहिं उहे इहो न ॿुधाया ऐं आख़िरी हिसो त छा थींदो, त मां सम्झां थी त इहो ज़रूरी हो त थोरो जेको पढ़ंदड़ आहे उहो थोरो मौज में हुजे, उहो सोचींदो रहे त आख़िर में छा थियो ऐं छा थींदो। त ही डायलॉग बेस्ड जेको नॉवल आहे, जीअं मूं चयो त असां वटि हिकिड़ी रिवायत रही आहे ऐं लिखबा रहिया आहिनि, पर ही नॉवल पंहिंजे हिसाब सां जेकॾहिं ॾिठो वञे त ही तजुर्बाती नॉवल आहे। हिन में पहिरियों दफ़ो बिल्कुलु डायलॉग बेस्ड स्टोरी आहे, वधे बि डायलॉग जे वसीले थी, जंहिंमें जेको पढ़ंदड़ आहे उहो हिकु त मानूस थो थिए कैरेक्टर्स सां, कैरेक्टर्स हिक ॿिए सां घणो वेझो था अचनि, हिक ॿिए जे बारे में ॼाणनि था, बजाए जो जेको छो त उहो आर्ट ऑफ नरेशन आहे, बयानी जो हिकिड़ो हुस्न हूंदो आहे, त उहो जीअं बयानु कजे त जेको पढ़ंदड़ आहे उहो हालात ॿिन्ही कैरेक्टर्स जे हालात खां वाक़िफ़ थींदो हले। पर हिन तरीक़े सां सब्जेक्टिविटी वधीक थी महसूसु थिए, जंहिंमें दाख़िलियत घणी आहे, ॿई कैरेक्टर हिक ॿिए सां जेको ॻाल्हाइनि था त हुननि में हिकिड़ी दाख़िलियत पसंदी आहे ऐं हिक ॿिए सां हू गहरा था थियनि, वेझा था थियनि। ऐं इन खां अलावा ज़ाहिर आहे इन्हनि डायलॉग्स में जेको पढ़ंदड़ आहे उनखे पंहिंजो पाण बि नज़र थो अचे। छोकिरी जे कैरेक्टर में केतिरियुनि छोकिरियुनि खे पंहिंजो किरदारु नज़र ईंदो हूंदो ऐं उन हीरो जे कैरेक्टर में छोकिरनि खे किरदारु नज़र ईंदो हूंदो। हाणे हीअं आहे त असां जॾहिं नॉवल लिखंदा आहियूं त बुनियादी तौर ते असां रीडर लाइ लिखंदा आहियूं, असां कंहिं तनक़ीद निगार जे लाइ न लिखंदा आहियूं। ऐं जॾहिं तनक़ीद निगारी थींदी आहे ऐं को तनक़ीद बि कंदो आहे त ज़ाहिर आहे हिकु नॉवल आहे, हुन में केतिरियूं ओणायूं बि हूंदियूं, ख़ूबियूं बि हूंदियूं, ऐं उन्हनि में जॾहिं हुनखे बारीक बीनी सां जाचियो वेंदो ऐं उन ते लिखियो वेंदो। पर बुनियादी तौर ते नॉवल निगार जॾहिं नॉवल लिखे थो त अवल त हू के जंहिं बि थीम खां इंस्पायर थिए थो उन खे जस्टिफाई करण जी कोशिशि थो करे, उन सां इंसाफ़ करण जी कोशिशि थो करे, ऐं उन खां पोइ हू पंहिंजे रीडर लाइ थो लिखे, पढ़ंदड़ जे लाइ थो लिखे। ऐं नॉवल ऐं कहाणी जी ख़ूबसूरती इहा आहे त ही कथारसिस कनि था, जंहिंमें जीअं ही कहाणियूं ॿ ॾिठियूं, जीअं मां हिन तव्हांखे ॿुधायो त जेन ऑस्टिन या जेको तव्हां असां एरा ॾिसूं हिननि जो जेको हाणे मुंहिंजे ज़हन मां निकिरी वियो, जेन ऑस्टिन जॾहिं लिखियो या ही थॉमस हार्डी, मुंहिंजे ज़हन मां उहो एरा निकिरी वियो आहे, शायदि तव्हां मूंखे यादि ॾियारियो, त उन में औरतुनि सां ॾाढो बुरो सलूक कयो वेंदो हो। ऐं उन दौर में जेके नॉवल लिखिया विया, थॉमस हार्डी जो टेस ऑफ डुबरविली तव्हांखे ख़बर आहे त उहो कहिड़े मौज़ू ते लिखियल हो, या विर्जिनिया वुल्फ जेका आहे पाण, उन इहे सभु शयूं, हींअर बि हुनजो किताबु आहे जंहिंमें हू नॉन फिक्शन आहे, उन सभु ॻाल्हियूं ॿुधाए थी त हुननि सां केतिरो सेकेंड हैंड सिटीज़न वारो जेको रवैयो, हाणे उहो यूरोप हुयो, उन यूरोप में एॾो बुरो सलूक कयो वेंदो हो औरतुनि सां, जो उन्हनि जे लिखण, उनजे ॿाहिरि निकिरण, उन्हनि खे मर्द राइटर्स वांगुरु जेका आहे सा बराबरी न ॾिनी वेंदी। जंहिंजो हिकु मिसाल मां ॾींदसि त वॉल्ट, जॾहिं हीअ असां रोमेंटिक एरा हो जंहिंमें हेॾा सारा रोमेंटिक शाइर असांखे नज़र अचनि था, उन में जेके रुमानवी शाइराऊं बि हुयूं, उन्हनि जा नाला आहिनि, कुल 4-5 मशहूरु रुमानवी शाइरा हुयूं, उन्हनि जो को नालो ई कोन्हे। त बिल्कुलु इहो जेको इहो मुख़्तलिफ़ दौरनि में जॾहिं असां ॾिसूं था त उन्हनि में औरत सां अहिड़ो सुलूक, त उहो ई यादि पियो अचे मूंखे त जेको ही एलिज़ाबेथ जेन ऑस्टिन जेको लिखियो हुई, उहो ई दौर औरतुनि खे केॾो, इहो कंहिं दौर सां लाॻापियल न आहे, इहो मर्द जी फितरत आहे। मर्द ताक़तवर आहे, बुनियादी तौर ते हाकमियत पसंदि आहे, इहो नफ़्सियाती तौर ते आहे।
ऐं औरत जेका आहे सा हसास आहे ऐं उहा इज़त नफ़्स मजरू थियण खां घणो माना हूअ हिकु चाहींदी आहे त हुनखे मञियो वञे, हुन सां मोहबत कई वञे, हुनजी इज़त नफ़्स न मजरू कई वञे। प्यार जेके चइजे त हू प्यार चाहींदी आहे, हुनजे अंदर में ख़्वाब ॾिसण ऐं प्यार हासिल करण ऐं प्यार वंडण जी हिकु ख़्वाहिश हूंदी आहे। ऐं हुनजो प्यार जिस्म जे हद ताईं महदूद न हूंदो आहे। पर मर्द जी जॾहिं असां साइकी था ॾिसूं त हर दौर जो मर्द, इहो न आहे त यूरोप जो मर्द न, यूरोप जो तव्हां नॉवल पढ़ंदो त हुन में बि तव्हांखे अहिड़ियूं शयूं नज़र ईंदियूं। असां वटि बि ईअं ई शुरू खां वठी अॼु ॾींहं ताईं हलंदो रहियो आहे त जेको बि असां नॉवल खणूं, कहाणी खणूं, उन में असांखे बिल्कुलु औरत जी जेका ज़ात जी नफ़ी उहा किथे न किथे थींदे ज़रूरु नज़र अचे थी, तोड़े असां केॾा ई पढ़ियल लिखियल छो न हुजूं, छो त इहो नफ़्सियाती तौर ते आहे, इहो कुदरती आहे। त जेको हाकिम आहे, जीअं मर्द आहे उहो हाकिम आहे, ज़ाहिर आहे उहो कंज़्यूमर आहे, हुनखे सुठो खाधो खपे, हुनखे सुठियूं शयूं खपनि, हू कंज़्यूमर आहे, हुन वटि अहसासु आहे, ईअं न आहे त अहसासु न हूंदो, पर हर शइ खे हू ईअं ॾिसंदो आहे जीअं वापराइण जी का शइ। ऐं औरत बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे, उहा हसास आहे ऐं माउ आहे ऐं मोहबत करे थी, पंहिंजो पाण जेको आहे ख़तमु करे थी छॾे घर मोहबत जे पुठियां। इहे ज़रूरु कॉन्फ्लिक्ट आहिनि जेके अज़ल खां वठी अॼु ॾींहं ताईं आहिनि ऐं इहे हलंदा रहंदा। ऐं ख़ासि तौर ते जेका ॻाल्हि बानो कई त ज़हीन औरत खे बर्दाश्त करणु, हू कड़ो ढुक पीअंदो ज़रूरु, बज़ाहिर तारीफ़ बि कंदो, पर जेकॾहिं उहा औरत वधीक ख़ूबसूरत हूंदी या वधीक ज़हीन हूंदी त ज़रूरु उहा पर्सनैलिटी क्लेश या पर्सनैलिटी जो जेको कॉन्फ्लिक्ट आहे उहो ज़रूरु उन औरत खे भोगणो पवंदो किथे न किथे। उहो शुरू खां वठी अॼु ॾींहं ताईं हलंदो थो अचे। ऐं हुन में औरत हुनखे कीअं थी सहेड़े, छा आहे त औरत जॾहिं लिखे थी त जॾहिं टुटे थी त तॾहिं त लिखे थी, इहो हिकिड़ो भुगण जो सफ़र आहे। जॾहिं असां लिखूं था कुझु त ज़ाहिर आहे उहो भञ ड्राह जे अमल खां गुज़री लिखूं था, उहो समाजी जेके वर्ताऊं आहिनि, घर जा जेके मसइला आहिनि, जेको मुआशिरे जा मसइला आहिनि, उहे जेको भञ ड्राह जो जेको अमल आहे, जॾहिं उहा औरत ॾिसे थी त हूअ हाणे उहो किथे फिट आहे, उहो त मिसफिट आहे, त हुनजी जाइ किथे आहे? हुनजी जाइ त सिर्फ़ु उते आहे त जिथे तव्हां अहिड़ो समाज जेको रिज़ल्ट ओरिएंटेड, हर जॻह हुनखे औरत परफेक्ट खपे, घर में बि परफेक्ट हुजे, हर जॻह बि। औरत का सुपर वुमेन कोन्हे, हर जॻह ज़ाहिर आहे हुनमें ख़ामियूं बि हूंदियूं, उनमें खूबियूं बि आहिनि, त मुआशिरो ख़ामियूं नथो बर्दाश्त करे, खूबियूं बि शायदि किथे किथे खूबियूं बि औरत जे लाइ अज़ाब बणिजी वेंदियूं आहिनि। त बानो इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे साम्हूं, हुनमें ज़ाहिर आहे हुनजी पंहिंजा बि हुनजा तजुर्बा हूंदा, हुनजे जेके हुन चौधारी ॾिठा हूंदा, किथे हुन पाण बि भोॻियो हूंदो। त इन हवाले सां मां सम्झां थी त ही नॉवल जेको आहे ॿिनि कैरेक्टर्स जे डायमेंशन में जेको ही फिरे थो, औरत ऐं मर्द ऐं ॿई जेके आहिनि हिक ॿिए सां मोहबत कनि था, सम्झनि था, कहिड़ो मर्द आहे हालात जेको सम्झे थो, पर आख़िर में ज़ाहिर आहे इहा मोहबत आख़िर में हिकु अलमे ते वञी ख़तमु थिए थी। बाक़ी हिन नॉवल जो जेकॾहिं घाड़ेटे जे तौर ते मां जेकॾहिं चवां त हिनखे हिन जो बयानियो जेकॾहिं नैरेटिव मैडम फॉर्म में लिखियो वञे, हा, ऐं मैडम टू स्टोरीज़ खे गॾु मैडम इन पैरेलल ते तौर ते पाण वरी ॿिए राउंड में जी डिस्कस जी कयूं था, बिल्कुलु, इन ते पाण वरी महिरबानी, ॿिए जी राउंड जी, में डिस्कस कयूं था। ठीकु अमर साहब बि वेठा आहिनि, आहे, जी पोइ जी, पाण वरी तव्हां कन ते मैडम हा हा तव्हां घटि ज़रूरु, में घटि तव्हां बिल्कुलु, ॾाढो शायदि मां ज़बरदस्त घणो ॻाल्हाए रहिया आहियो। ॻाल्हाईंदसि, मुंहिंजे ख्याल में तव्हां जैन न न न इहो तव्हां मुंहिंजे ख्याल में शायदि जैन ऑस्टिन जो प्राइड एंड विक्टोरियन एरा प्रेजुडिस जी ॻाल्हि जो कई मुंहिंजे रेफरेंस ज़हन मां ॾेई रहिया निकिरी वियो हो, विक्टोरियन एरा, जी जी हा जी जी, जी उन में हिकिड़ो त प्राइड एंड प्रीजुडिस आहे, जी जी, ऐं ॿियो सेंस एंड सेंसिबिलिटी जैन ऑस्टन जा आहिनि। जी, उन खां अलावा विदरिंग हाइट्स बि हिकिड़ो नॉवल आहे जेको इन ई हवाले सां आहे, उनजी कहाणी बि मिलंदड़ जुलंदड़ आहे। सर असीं हलूं था दोस्तो अमर लगारी साहब ॾे। अमर साहब तव्हां हिन नॉवल जे प्लॉट ऐं हिन जी किरदार निगारी वग़ैरह जे हवाले सां इनिशियल कमेंट्स ॾिजो, पोइ तव्हां असां वरी सेकेंड राउंड ॾे वधूं था। पर तव्हां ॾांहुं जेको आहे शोर ॾाढो पियो अचे अमर साहब। जी सर। हाँ सर,
असल में छा आहे त थोरो पखो आहे हलंदड़, इन करे थोरो सर नावल जे करे 2-3 मिंट गर्मी बर्दाश्त कयो, कुर्बानी ॾियो तव्हां। हा ठीकु आहे। तव्हांजी इहा कुर्बानी नावल जे तारीख़ में जेका सुनहरे लफ़्ज़नि सां लिखी। जी जी कलीम, तव्हां सुवाल खे वरी दोहरायो। अच्छा, मूं चयो पियो सर इन नॉवल जे हवाले सां, इन जो प्लॉट, इन जी स्टोरी लाइन ऐं इन जे हवाले सां तव्हां इनिशियल कमेंट्स ॾियो त पोइ वरी असां अॻियां। हा, मुंहिंजे ख़्याल में त नावल जी स्टोरी जे हवाले सां मैडम शबनम गुल मुंहिंजे ख़्याल में जेका ॻाल्हि कई आहे त उहा काफ़ी मुनासिब ई आहे। त ज़ाहिर हाणे सॼी कहाणी त नथी ॿुधाए सघिजे, त असल में जीअं त हालार ऐं संजा जा जेके ॿ कैरेक्टर पोर्ट्रे कया विया आहिनि हिन नावल में, ऐं सॼो नावल हुननि जे नरेशन जे थ्रू ई जेको आहे बयानु कयो वियो आहे। इहा ॻाल्हि मैडम पाण बि शबनम गुल पाण कई। त उन में ज़ाहिर आहे मां थोरो हिन में इज़ाफ़ो इहो कंदुसि त इहा हिकिड़े नई टेक्निक खणी चइबी, डायलॉगनि जे वसीले त कहाणी यकीनन ॿुधाइबी आहे, पर आउं सम्झां थो त ही डायलॉगनि खां बि वधीक माना हिकिड़ी एक्सटेंडेड माना स्टोरी नरेशन वारो स्टाइल आहे। छो त हिन में हिन नावल खे जेकर असां ॾिसूं था त हिन में 3 नैरेटर कमु था कनि एट ए टाइम। माना हिकिड़ो त राइटर जेको ख़ुदि आहे उहो पसे पर्दा बैकग्राउंड में एज़ ए नैरेटर मौजूदु आहे, जेको कहाणी खे किरदारनि खे फैसिलिटेट थो करे कहाणी ॿुधाइण जे हवाले सां। ऐं बाक़ी जेके 2 किरदार आहिनि मेन, उन्हनि खे हुन जेको टेक्निक आहे जेका लेखका हुन में रखी आहे, उहा इहा रखी आहे त पहिरियों हाफ जेको आहे नावल जो, उहो जेका संझा आहे उहा हुन में पंहिंजी स्टोरी जेका आहे बयानु थी करे, ऐं जेको ॿियो हाफ आहे नावल जो, उन में वरी जेको आहे मेल कैरेक्टर जेको हालार आहे उहो पंहिंजी स्टोरी ऐं पंहिंजो बैकग्राउंड जेको आहे पेश थो करे। त पहिरें हाफ में ज़ाहिर आहे जेका कहाणी आहे उन में बि छो त ही कहाणी जेका नावल में ॿुधाई वई आहे 3 नस्लनि जी कहाणी आहे। हिन में असां ॾिसूं था त जेका मौजूदा नस्ल आहे जेका कहाणी में मौजूदु आहे, उहो हिकिड़ो कपल आहे, या खणी चऊं था प्यार कंदड़ जेके आहिनि किरदार आहिनि हालार ऐं संजा जा, उहे कंहिं पेंटिंग जे हिन में मिलनि था पाण में कंहिं पंहिंजी तकरीब में या निमाइश में। उते हुनजी हिक ॿिए सां थिए थी हेलो हाय, उन खां बाद में हुनजी पोइ फ़ोन ज़रिए जेका आहे ॻाल्हि थिए थी, ऐं पोइ ओकेजनली बाद में जेको आहे उहो हिक ॿिए खे साम्हूं बि मिलनि था हिक ॿिए सां। त ईअं कहाणी जेका आहे उहा अॻिते वधे थी। त उन में जेका संझा आहे उहा पंहिंजो ख़ानदानी पस मंज़र बयानु करे थी। त हू जॾहिं ख़ानदानी पस मंज़र बयानु करे थी त हू पंहिंजे नानाणनि ऐं ॾाॾाणनि खां शुरू करे थी, ऐं पंहिंजे मदर जे बारे में ऐं पंहिंजे वालिद जे बारे में ॿुधाए थी। त असां ॾिसूं था त हिन में ॿिन्ही में जेको ख़ानदान आहे, जीअं लेखका पाण बि ॿुधायो, बानो महबूब इहो ॿुधायो त असुल में हुन औरत खे ई हुन में पेंट करण जी कोशिशि कई आहे त हू पंहिंजे ख़ानदान खां ॿाहिरि वञी केतिरो भोॻे थी। त हिन में बि इहो आहे त हुन पंहिंजी मदर जी जेका स्टोरी बयानु कई आहे, उन में बि असां ॾिसूं था त हुनखे संग चटी में जेको आहे विकिणो थो वञे, माना संग चटी में ॾिनो थो वञे। त इहा असां वटि जेका हिकिड़ी सिंध में हिकिड़ी सफ़ाकुदी रस्म मौजूदु आहे, उन हवाले सां हू पहिरियां संग चटी में विकामे थी, उन खां बाद में जॾहिं हुनजो मुड़ुसु जेको आहे मारिजी थो वञे, त उन खां बाद में हुनखे हिकिड़े ॿिए मर्द वटि जेको आहे उन सां परणायो थो वञे, जेको हुनखे तमामु परे वठी थो वञे पंहिंजे इलाइक़े खां बि, जंहिंखे ही विलायत चयो थो वञे नावल में, त हू परे थी रहे। त इन हवाले सां हिकिड़ी त कहाणी इहा आहे। ऐं उन में जेके ख़ानदानी ज़ुल्म आहिनि, नफ़रतूं आहिनि, न सिर्फ़ु नफ़रतूं
मर्दनि जो त हिकिड़ो पंहिंजो फ्यूडल क़िस्म जा हिकिड़ो, छो त हू हिकिड़ो पावर जो मर्कज़ मर्दी आहे ख़ानदान जो, इन करे हू त पंहिंजो रखे थो, पर हिन में औरतूं बि जेके आहिनि उहे मर्दनि खे जेको आहे उन में माना इस्तेमालु थियनि थियूं, त कीअं माना औरतुनि खां बेहू जेलसी या नफ़रत कनि थियूं। त इन नमूने सां औरत जी भोगना आहे हुनजे सॼे ख़ानदान में। त ॿिए पासे असां इहो बि ॾिसूं था त हालार जेको आहे अधु नावेल खां बाद में हालार पंहिंजे ख़ानदान जी जॾहिं कहाणी ॿुधाए थो त उन में बि हू पंहिंजी मदर जी जेका आहे पंहिंजी माउ जी कहाणी थो ॿुधाए, जेका जंहिंखे हुनजो पीउ जेको आहे उहो सिर्फ़ु इन ॻाल्हि ते मारे ऐं हिन हिकिड़े डार्क जेको आहे वॉइल में या खूह में उछलाए थो, जंहिंखे पाण लैब्रिंथ में चई सघूं था, उन उछलाए छॾे थो त हू रिज़िस्ट थी करे त हू जेको ॿाहिरियां औरतूं आणे थो पंहिंजे घर में। उते हिकिड़ो डार्क रूम हूंदो आहे जेको पंहिंजी अयाशी लाइ हुन क़ाइमु कयो हूंदो आहे, ऐं जिते हू हिकिड़ी जेका पंहिंजी थींदी आहे हवस जेका आहे उहा हिकिड़ो औरत खे हिकिड़ो डाल करे जेको आहे पेश कयो थो वञे, जॾहिं हुनजी माउ जी वेझी हिकिड़ी माइटाणी खे जेको आहे वठी थो अचे, उते हू रिज़िस्ट थी करे त उते हुनखे मारे खूह में फिटो कयो थो वञे। त हालार उहो सॼो जेको आहे मंज़र बयानु करे थो। त इहो मंज़र हिकिड़ो जेको आहे सफ़ा मूंखे इहो लॻो जीअं ग्राफिक क़िस्म जो मंज़र आहे, एॾो माना हिकिड़ो दर्दनाक क़िस्म जो मंज़र आहे जेको नाविल में पढ़ण सां जेको आहे माण्हू ते इलाही ॾींहंनि ताईं जेको आहे माण्हू जे ज़हन में रहे थो। त आउं सम्झां थो त हीअ जेका असांजे फ्यूडल जेका सिंध आहे, जेके असां भराड़ी जा माण्हू त ॿुधूं था जेको आहे बॉन्ड लेबर कीअं थींदो आहे, या जीअं हिकिड़ो जागीरदाराणा कल्चर आहे उन में जीअं थींदो आहे त हवेलियूं हूंदियूं आहिनि, हवेलियुनि जे अंदरि सभु इहे अहिड़े क़िस्म जा बंदोबस्त हूंदा आहिनि त नौकरनि चाकरनि खे ॿियनि खे खपाइण जा, हुनखे मारण जा, हुनखे दफ़न करण जा सभु बंदोबस्त जेको आहे न इहे पंहिंजे हिकिड़ी सिंध में हिकिड़े दौर में रहिया आहिनि। हींअर केतिरे क़दुरु आहिनि इहा अलॻि ॻाल्हि आहे, पर नाविल जे जेको दौरु आहे उन में असां उन में हुनखे ॾिसूं था त अहिड़ी क़िस्म जी कहाणी आहे। पर उन में आख़िर में जॾहिं ही ॿ किरदार हिक ॿिए सां पंहिंजा ॾुख सूर वंडीनि था त हू हिक ॿिए खे ईअं सम्झिजे त हू हिक ॿिए खे जहिड़ो करे हिक ॿिए जी कहाणी था ॿुधाइनि, जहिड़ो करे हिक ॿिए जे ख़ानदान जी कहाणी था ॿुधाइनि। इन करे हू पंहिंजे हिक ॿिए जे तमामु वेझो अची था वञनि, हिक ॿिए जी रिस्पेक्ट था कनि ऐं हिक ॿिए जे लाइ स्पेस क्रिएट था कनि। त इन करे हुननि जे विच में हिकिड़ो रोमांस डेवलप थिए थो, हिकिड़ो माना हिकिड़ी प्यार कहाणी डेवलप थिए थी, हिकिड़ी जेका आहे उहो हिक ॿिए खे सम्झनि था, हिक ॿिए जे अहसासनि खे सम्झनि था ऐं हिक ॿिए खे क़बूल कनि था। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिन कहाणी में त जेके ॿई नौजवान आहिनि उन्हनि ॿिन्ही खे हिकिड़े खे जेको नौजवान हालार आहे उनखे पंहिंजो भाउ जेको आहे शहर मोकिले थो त तूं जेको आहे शहर वञी पढ़ ऐं उते वञी जेको आहे नौकिरी वग़ैरह बि कर, उते रह, छो त हिते जेको माहौल आहे तुंहिंजे लाइ साज़गार न आहे। ऐं साॻिए नमूने सां जेका छोकिरी आहे उनखे बि हुनजो जेको ॾाॾो आहे उहो पंहिंजे शहर में हॉस्टल में दाख़िल कराए थो, उते हुनखे चए थो तव्हां उते पढ़ो, छो त उते हू सेफ आहे, छो त हुनजी मदर जेका आहे उहा कंहिं ॿिए पासे पिणिजी वई आहे हुनजो। त इन करे ही जेका कहाणी आहे त इहा हिकु अहिड़नि ॿिनि नौजवान दिलनि जी कहाणी आहे जेके पंहिंजे पास्ट खे, माज़ी खे जेको आहे उहो एक्सप्लोर करणु चाहिनि था। त इन हवाले सां आउं चवंदुसि त जॾहिं लास्ट में हू जॾहिं हिक ॿिए सां मिलनि था, शादी कनि था, त हू पहिरियां इहो सोचीनि था त छो न असां जेका पंहिंजी जेका यूनियन थी आहे, जेका शादी थी आहे, उनखे मान्यता ॾियण लाइ पंहिंजे माइटनि खां जेको आहे हिकिड़ो आशीर्वाद वठिजे ऐं उहे वापसि थियनि था पंहिंजे ॻोठ ॾांहुं वापसि थियनि था, जीअं पाण चवंदा आहियूं न रिटर्न टू नेटिव, त इहे वापसि वञनि था। पर आउं सम्झां थो त हुननि जो उन सॼे कल्चर खां, उन माहौल खां परे रहण जे करे हू उनजी जेका एतिरी त भयानक जेका उन कल्चर जा जेके ॿियूं शयूं आहिनि उन खां उहे एतिरा उहो वाक़िफ़ न हूंदा आहिनि। ॿई इनोसेंट किरदार आहिनि
ये एतिरा ई इनोसेंट आहिनि जेतिरा जीअं मैडम पंहिंजे शबनम गुल जे नाविल जो नालो वरितो थॉमस हार्डी जे द टेस्ट ऑफ ड्यूबरविल जो, त उन में जेका टेस जो किरदारु आहे उहो इज़ सो इनोसेंट, माना तमामु हिकिड़ो मासूम किरदारु आहे, त जीअं उन सां जहिड़े नमूने सां हिकिड़ो ज़ाइतियूं थींदियूं आहिनि, जीअं उन नमूने सां हिकिड़ो जेको आहे उहो द चाइल्ड ऑफ डेस्टिनी जहिड़े नमूने सां आहे, त अहिड़े नमूने सां त असां ॾिसूं था त हिते बि ही जेके ॿ किरदार आहिनि नौजवान जा, इहे बि पंहिंजे हालतनि ऐं उन फ्यूडल पस मंज़र जे करे हिकिड़ो जहिड़ो कर पंहिंजे ई वतन में जलावतन हूंदा आहिनि, त उहे जॾहिं हिकु थींदा आहिनि त उन खां पोइ हू पंहिंजी जलावतनी ख़तमु करे पंहिंजे वापसि ॻोठ अचण जी कोशिशि कंदा आहिनि, त कंहिं नमूने सां असां पंहिंजे पाण खे जेको आहे उन साॻिए कल्चर सां साॻिए जेको असांजो पास्ट आहे उन पास्ट खे एक्सप्लोर कयूं, उन पास्ट सां पंहिंजे पाण खे ॻंढियूं ऐं उन धरती सां उन गलियुनि सां उन्हनि शयुनि सां असां पंहिंजे पाण खे रिलेट कयूं जिन जी जेको आहे नाविल में हू ॻाल्हियूं कंदा आहिनि, बचपन जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, बचपन जूं कहाणियूं ॿुधाईंदा आहिनि हिक ॿिए खे हिन नाविल में, त उन खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं त हू जॾहिं वापसि ईंदा आहिनि त उते उहो साॻियो ई जेको कल्चरल बैकग्राउंड, सॼो कल्चरल जेको शइ जेका पावर रिलेशन वारो जेको सिस्टम आहे, उहो सिस्टम हिकिड़े देव जी शक्ल में, हिकिड़े राकाश जी शिकिल में उते मौजूदु आहे, त उहो वरी उनजो जेको आहे उहो किरदारु ख़ासि करे हालार जेको आहे उनजो किरदारु थिए थो, छो त हू औरत खे क़बूल नथा कनि, औरत खे इन करे क़बूल था कनि जो हू चवनि था त हीअ जेको आहे असांजी हिते जेका इज़त आहे, असांजे हिते जेका हाकिमियत आहे, असांजो हिते जेको माण्हुनि जे मथां जेका हाकिमियत आहे, उहे उन में असां औरत खे ख़ासि करे हिकिड़ी अजनबी औरत खे जंहिंजो को पस मंज़र कोन्हे, जंहिंजो को बैकग्राउंड कोन्हे, जंहिंजो को असांखे इल्मु कोन्हे, ऐं उहा जेका आहे हिकिड़ी अहिड़ी शादी जे थ्रू, अहिड़े रिलेशन जे थ्रू जेको तूं वठी आयो हुई, उनखे असां कीअं क़बूल कयूं, त हुनजो भाउ जेको हुनखे सभ खां वधीक प्यारो बि हूंदो आहे, जेको हू चवंदो आहे जंहिंजे बारे में अज़ीज़ आहे, त उहो ई साॻियो माण्हू जेको आहे हुनजो दुश्मन बणिजी थो वञे, उहो ई साॻियो माण्हू हुनखे जेको आहे आख़िर में हिकिड़ी तमामु हिकिड़े फ्रेंज़ी में, हिकिड़े अजीब सिचुएशन में हुनखे जेको आहे मारे थो विझे, त जंहिंमें हिकिड़ी वॾी ट्रेजिडी जेका थिए थी, जंहिंजे करे जेको आहे संजा जेका आहे उहा वरी वापसि जेको आहे शहर में अचे थी, त इहा माना आहे स्टोरी असां ॾिसूं था हिन नाविल में, त असुल में आउं इहो सम्झंदुसि त बानो महबूब जेका हिते असांखे हिकिड़ी अहिड़ी कहाणी ॿुधाइण जी कोशिशि कई आहे, त जेका जंहिंमें हिकिड़ो जेका मौजूदा जनरेशन आहे, जेका उन खे हिकिड़ो हुन जेतोणीक कंहिं हद ताईं पंहिंजा डिसीशन कंदे आज़ाद पंहिंजो महसूसु करायो आहे कहाणी में, पर हुन इहो बि ॿुधायो आहे त जेको असांजो माज़ी आहे उहो ॾाढो माना हैबतनाक आहे, असांजे कल्चर जेको माज़ी जो आहे उहो ॾाढो हैबतनाक आहे, उहो कंहिं बि हालत में जेको आहे अॼु जी जेका नई नस्ल आहे उन खे उन एंगल सां क़बूल करण लाइ तयारु न आहे जंहिं एंगल सां हू हिकिड़ो माना सोचे थो, ग्लोबल नमूने सां सोचे या जहिड़े नमूने सां सोचे थो, या इंडिविजुअल नमूने सां सोचे थो, या पंहिंजे इनफरादी डिसीशन करण में सोचे थो, उहो अञा ताईं हुनखे जेको आहे सिंध जेका आहे उहा उन शइ खे क़बूल करण लाइ तयारु न आहे। पर हिकिड़ी शइ वरी बि चवंदुसि त हिन में जेको हिकिड़ो कंट्रास्ट ॾेखारियो वियो आहे हिकिड़ी शहरी लाइफ जो ऐं ॿाहिराड़ी यानी जेको आहे लाइफ जो, इंटीरियर सिंध जो, उहो इहो ॾेखारियो वियो आहे त जेका शहरी लाइफ आहे उहा वधीक जेका आहे का माण्हू खे जेको आहे स्पेस ॾिए पई, उहा वधीक माण्हू खे जेको आहे हिक ॿिए सां मिलाए पई ऐं वधीक जेको आहे मौक़ा फराहम करे पई ऐं वधीक पीसफुल जेको आहे बनिस्बत जेको आहे हुनजी आहे। ऐं जॾहिं असां पोइते वञी था ॾिसूं त उन में रुॻो वायलेंस आहे, उन में वधीक जेको आहे हिकिड़ो
जंहिंखे चऊं त औरत लाइ सफ़ा हिकिड़ी तंग जेका आहे धरती आहे। त इहा हिकिड़ी कहाणी अहिड़े क़िस्म जी जेका आहे असां हिन नाविल में ॾिसूं था। त आउं सम्झां थो इन खां पोइ वधीक हिन ते कमेंट कंदासीं। ठीकु आहे जी कली। महिरबानी महिरबानी हेलो। अमर साहब। मूं जॾहिं ही नाविल पढ़ियो पिए त मूंखे ऐसा जी जी अमर साहब तव्हांखे आवाज़ अचे पियो? हा हा बिल्कुलु। अच्छा, मूं जॾहिं ही नाविल पढ़ियो पियो त मूंखे इहो अहसासु पियो थियो त असांजे समाज में औरत जे हवाले सां केतिरा ई नेगेटिव जेके लफ़्ज़ आहिनि या ॻाल्हियूं आहिनि उहे राइज आहिनि ऐं असां उन्हनि खे बिल्कुलु बि ग़लति नथा सम्झूं। उन्हनि में जेको हिकिड़ो मूंखे ख़्यालु आयो त असां औरत खे पंहिंजे समाज में सदाईं मर्द जे अपोज़िट सम्झंदा आहियूं या इहो जेको आहे सो असां चवंदा आहियूं मुखालिफ़ जिन्स। त मां सम्झां थो त औरत मुखालिफ़ जिन्स हुजण बदिरां मुख़्तलिफ़ जिन्स आहे, मर्द खां मुख़्तलिफ़ आहे पर मर्द जे मुखालिफ़ न आहे। इहे जेके अहिड़ियूं खोड़ ॻाल्हियूं आहिनि, इहे अंग्रेज़ी में बि उनखे अपोज़िट सेक्स ई चयो थो वञे, पर एक्चुअली उहो अपोज़िट त कोन्हे को, उहो असां खां मुख़्तलिफ़ आहे। उनखे असांखे डिफरेंट चवणु घुरिजे, डिफरेंट सेक्स चवणु घुरिजे या डिफरेंट जेंडर चवणु घुरिजे। छो जो जॾहिं असां अपोज़िट जी ॻाल्हि कंदा आहियूं त माना उहो कॉन्फ्लिक्ट में यूज़ थींदो आहे सदाईं, कंहिं बि शइ जे कॉन्फ्लिक्ट में। त औरत ऐं मर्द जो पाण में इहो लफ़्ज़ जॾहिं यूज़ था कयूं त असां इहो ज़हनी तौर ते त इहे कॉन्फ्लिक्ट में ई हूंदा सदाईं, हिक ॿिए जे कॉन्फ्लिक्ट में। पर जॾहिं असां इन्हनि लफ़्ज़नि खे पंहिंजे ज़हन मां कढंदासीं ऐं इन्हनि जी जॻह ते नवां लफ़्ज़ ईंदा त थी सघे थो त इहो जेको कॉन्फ्लिक्ट आहे, इहो जेको बैरियर आहे, इहो ख़तमु थी सघे थो। जीअं मिसाल तौरु अॻे जेके फिज़िकली फिट माण्हू न हूंदा हुआ उन्हनि खे डिसएबल चवंदा हुआ, पर अॻियां हली इहा रिसर्च इहो साबित कयो त उहे ॿिए नमूने सां एबल आहिनि, इन करे उन्हनि खे डिफरेंटली एबल हाणे चयो थो वञे सॼी दुनिया में। ईअं ई औरत मर्द जे मुखालिफ़ हुजण बदिरां उन खां डिफरेंट त आहे पर उन जी अपोज़िट न आहे। त इहे जेके असांजा मनफ़ी जेके उहे आहिनि रवाया आहिनि औरत जे हवाले सां, मूंखे हिन नॉविल पढ़ंदे त हाणे इहो टाइम अची वियो आहे त असां इन्हनि मनफ़ी रवैयनि खे हटाए ऐं लफ़्ज़नि खे बि रिप्लेस कयूं। छो जो जॾहिं बि असां को लफ़्ज़ यूज़ था कयूं त उनजो पूरो हिकिड़ो इमेज असांजे साम्हूं अची थो वञे। अहिड़ा लफ़्ज़ असांखे ॻोल्हणु घुरिजनि जिन मां इहो कॉन्फ्लिक्ट, इहो तज़ाद घटाए सघूं। त इन हवाले सां असां मैडम बानो जो महबूब साहिबा खां बि पुछंदासीं त अव्हां जेको आहे सो समाज में हिन नॉविल जे हवाले सां हिकिड़ो पोर्ट्रे करण जी कोशिशि कई आहे औरत जी जेका कंडीशन आहे, ऐं जेको मूं चैप्टर हिन में रीड कयो उन में बि त हू मर्द जेका आहिनि से मातम थो थी वञे जॾहिं न्याणी पैदा थिए थी। त इन खे थोरो तव्हां वधीक एलोबरेट कंदव त महिरबानी थींदी मैडम। मैडम बानू। अगरि तव्हां इहा ॻाल्हि कई त मुखालिफ़ वारी ऐं मुख़्तलिफ़ वारी, त मुखालिफ़ अगरि हूंदी वाक़ई त दुनिया न हली सघंदी। औरत अगरि मर्द जी मुखालिफ़त कंदी त मर्द कुझु बि न करे सघंदो। पर इहा औरत जी ताक़त आहे, उनजी हिमत आहे जो उहो पंहिंजे जेके मर्द सां कुलो कुले में मिलाए हले थी, या उन्हनि जी शयूं जेके आहिनि तकलीफ़ूं जेके परेशानियूं आहिनि उन्हनि जो हल थी करे उन सां गॾु थिए, तॾहिं मुआशिरो हले थो। अगरि मुखालिफ़ ते थींदी त मुआशिरो हली न सघंदो, अॻिते वधी न सघंदो। त उहो मुखालिफ़ वाक़ई जेको आहे इहो लफ़्ज़ जेको आहे थोरो चेंज हुअणु खपे। बाक़ी इहो आहे त औरत जेकी आहे उन खां सवाइ ज़िंदगी जेका आहे उहा मर्द जी मां सम्झा त अॻिते हली सघे थी। बाक़ी ॿियो तव्हां अलाए छा चओ ज़हन मां निकिरी वियो आहे त थोरो। अच्छा, औरत जे हिसाब सां ठीकु आहे न, त औरत जेका जॾहिं ॼमे थी त औरत या न्याणी ॼमे थी त उनखे ख़राबु सम्झो थो वञे, ऐं मर्द ॼमे थो त उनखे अहमियत ॾिनी वञे थी। त हक़ीक़त में औरत जेकी आहे उन जी माना असांजो मुआशिरो उनखे अॾी महिल ई रिजेक्ट थो करे जॾहिं उहा पैदा थी थिए त भई छोकिरी छो ॼाई। उन मुआशिरे मां असां कहिड़ी उमेद करे सघंदा त उहा जॾहिं अॻिते जवान थी थिए त हुनखे पंहिंजा हक़ मिलंदा, या पोड़ी थी थिए त हुनखे पंहिंजा हक़ मिलंदा। त मां न सम्झां त अहिड़ो मुआशिरो जेको उथंदे ई औरत खे माना जॾहिं उहा पहिरीं कोन थी ॻाल्हाए, न को ॻाल्हाए थी सघे, न उहो पंहिंजा हक़ लाइ ॻाल्हाए थी सघे, न कुझु करे सघे थी,
त उनखे ओॾी महिल रिजेक्ट कयो थो वञे। त तव्हां इहो सोचो त उन मुआशिरे में उन औरत जो कहिड़ो मक़ाम हूंदो। त इहे सभु ॻाल्हियूं जेके ॾिसी वञनि त मां सम्झां थी औरत खे एतिरी अहमियत हुअणु खपे। अॼुकल्ह त पढ़ियल लिखियल औरतूं आहिनि ऐं इन्हनि पंहिंजो पाण मञाए बि आहे, मुख़्तलिफ़ फील्ड में वयूं आहिनि ऐं उन में जेको आहे अहिड़ी तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी, माउ पीउ जे लाइ फ़ख़्रु साबित थियूं आहिनि या पंहिंजे भाउरनि लाइ फ़ख़्रु साबित थियूं आहिनि या इवन पंहिंजे मुड़ुसनि जे लाइ बि फ़ख़्रु साबित थियूं आहिनि। पर ख़बर नथी पए त अलाए छो किथे अहिड़ी का माना आहे अञा बि अहिड़ो को माना नफ़्सियाती को मसइलो आहे, को औरत खे वरी बि एक्सेप्ट नथो कनि जंहिं तरीक़े सां हुनखे करणु खपे। मां अॻिते भला ॻाल्हि खे अॻिते कंदसि। मैडम मां तव्हांजी ॻाल्हि पूरी जी जी मां वरी इन थोरी ॻाल्हि खे जी एक्टिव जी कंदसि त जीअं संग चटी जी ॻाल्हि थी त मैडम शबनम गुल तमामु सुठो ॻाल्हायो, दामर लगारी तमामु सुठो ॻाल्हायो। त संग चटी वारी जेकी मां ॻाल्हि कंदसि त उन में इहे फीलिंग्स जेके आहिनि त वाकई कंहिं एतिरियूं डिफाइन न कयूं त औरत जेकी आहे जॾहिं संग चटी में कंहिंजे घर वञे थी त उनखे केतिरनि नफ़रतनि जो, केतिरनि माना तंगियुनि ॾुखियाईनि जो मुंहुं ॾियणो थो पए। असां अक्सर कॾहिं ॿुधी आहे त भई की संग चटी में औरत हली वई त उन सां उनजो कहिड़ो माना उन सां रवैयो रखियो थो वञे। हिकिड़ो माण्हू जंहिंजो क़तल थी वञे, जेको माण्हू क़तल थी वञे उनखे केरु बर्दाश्त कंदो ऐं उनखे पंहिंजे घर में केरु बर्दाश्त कंदो। हिते हिकिड़ो हिकिड़ो आहे हालार जो त चए थो त उनखे त तुंहिंजी माउ जेकी आहे त उन माना उनखे छो पई बर्दाश्त करे या उनखे इनकार छो न पई करे, त उनजी त का हैसियत ई कान्हे जो उनखे इनकार करे। पोइ जॾहिं वरी उहा पंहिंजे घर में वञे थी त उते उनजा जेके सावरा उन्हनि जो कहिड़ो रवैयो था कनि। उनजो हिकिड़ो ॾेर जेको आहे उहो हुनखे ॾाढी नफ़रत थो करे त चए थो त तूं गोश्त थी पचाईंदो, मूंखे ईअं थो लॻे मुंहिंजे भाउ जी ॿूटियूं थी पचाई वेठी। या जेके माई आहिनि चवनि थियूं तूं अटो थी ॻोहींदी, ईअं थो लॻे असांजे भाउ जे रत सां अटो थी ॻोही वेठी। माना कमु बि करे उहा लोड़े बि उहा एतिरे एतिरे माण्हुनि जूं मानियूं बि उन खां पचराइनि था, वरी उनखे माना उहा ताना था ॾियनि त भई माना तूं एतिरी नफ़रत जे लाइक़ु आहीं। ऐं इन में इहो बि आहे त हिकिड़ी नौकिराणी जेकी आहे उहा ख़ासि बीठी हूंदी आहे हिनखे ॾिसण लाइ त किथे उहा असांजे लाइ को नुक़सानु त नथी पुॼाए सघे, ज़ाहिर त नथी हुजे, ईअं त नथी करे। माना हिकिड़ी औरत उनजी लाइफ कहिड़ी हूंदी उते, उन घर में उनजी लाइफ कहिड़ी हूंदी त औरत खे कहिड़ी माना हुनखे कहिड़ो ॾोह जी सज़ा मिली थी वञे। त क़तल करे हुनजो भाउ वञे हूअ ऐं उते उहो बर्दाश्त करे उते माना ॾिसो इहे जेकी संझा आहे उनजी बि हिकिड़ी स्टोरी आहे त जॾहिं उहा पेट में हुई तॾहिं खां ई माना हुनजी माउ ते ज़ुल्म थींदा रहिया आहिनि। माना उहो उन खां वठी हुनजो माना हिकिड़ो जीअं सफ़र चइजे शुरू थो थिए त हुन ते कई तकलीफ़ूं आहिनि। हुन खां पोइ जॾहिं उहा पैदा थी थिए त हुनजी पीउ फोत थी वञे, पोइ वरी उहा अकेली माउ जेकी माउ उहा बि नथी रही सघे, वरी हुनजी शादी कई थी वञे। शादी कई थी वञे त औरत ॾिस मुआशिरे में अगरि मर्द शादी थो करे त उनखे कॾहिं को बुरो न सम्झंदो। ज़ाल मरी थी वञे या ज़ाल खे छॾे थी वञे, कुझु बि थिए त मर्द वरी यकदमि ॿी शादी कंदो, उनजी ज़िंदगी वरी बि सेट थी वञे। जेका नई औरत ईंदी उहा हुनजे ॿारनि खे बि संभालींदी, उनखे बि संभालींदी, माना हर शइ उहा औरत अचे थी उहा बर्दाश्त थी करे, माना सेटअप ठाहे थी छॾे हिकिड़ो। पर हिकिड़ी औरत जॾहिं शादी थी करे ऐं इन में ॾिसो त ख़ासि करे हिकिड़ी न्याणी हुनजी आहे संझा नंढी आहे त उनजो जेको वेगो पीउ आहे, जेको निगो पीउ आहे, उनजो रवैयो वरी हिकु औरत जे हिसाब सां हुनसां कहिड़ो गंदो रवैयो आहे। माना हुनखे बर्दाश्त नथो करे त भई हीअ मूं वटि छो रही पई आहे। ऐं जेको आहे ज़हनी तौर ते पंहिंजी ज़ाल खे एतिरी इज़त थो ॾिए त पंहिंजी धीउ सां माना हुनखे टच थो करे या हुनखे हथ थो लाहे, हुनखे ईअं माना किस थो करे त जीअं हुनजी माउ जेका हुनखे माना कढी छॾे, हिकिड़ो इहो बि तरीक़ो आहे। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदा अहिड़ी फैमिलीज़ में जेके न्याणियूं अगरि कंहिं एक्सेप्ट थो करे को मर्द उन शादीशुदा माई खे, उन न्याणी खे एक्सेप्ट थो करे त उन न्याणी लाइ बि अज़ाब आहे। उहो जेको ॿाहिरियों माण्हू हूंदो उहो उन सां उहो रवैयो न रखी सघंदो, जेको पीउ वारो रवैयो हूंदो आहे उहो नथो रखी सघे। पर उनजी निस्बत अगरि औरत आहे, औरत वरी पंहिंजे निगनि ॿारनि खे पंहिंजी माउ जी मोहबत ॾेई सघे थी, पर मर्द नथो ॾे। ऐं ॾिसो त हिकिड़ो हवस जो हाल जेको इहो आहे त न्याणियुनि में वक़्तु विझी वेठा हूंदा आहिनि। माना वरी धारी आहे हिकिड़ी माना ज़ाल जी धीउ आहे त उन में उन्हनि जूं अखियूं आहिनि। त उन हिसाब सां इहे मुआशिरे जूं सभु जेके आहिनि हालात असां ॾिसूं था, इहे हालात हलनि था, न्याणियुनि खे उहा अहमियत नथी मिली वञे। वरी वीचारी वञे थी माना उन सफ़र हिकिड़ो तइ करे पंहिंजी मुश्किलातुनि जो त सावरनि में उते बि धारी उनखे एक्सेप्ट नथो करे।
इहो सफ़र जेको आहे हिकिड़ी औरत जो सफ़र आहे जेका उहा हमेशह अकेली रहे थी। भले हुनखे घर घणा हुजनि, भले हुनखे रिश्ता घणा हुजनि, पर हिकिड़ो लम्हो अहिड़ो अची थो वञे त उहा अकेली हूंदी आहे, हुन पाण फील कंदी आहे त भई मुंहिंजो कोई मूंसां गॾु न आहे। असीं हिकिड़ो ड्रामो ॾिठो हुयो, मां काफ़ी अर्सो अॻु जी ॻाल्हि आहे, त हुन में हिकिड़ी औरत हूंदी आहे, उहा हुनजो हस्बैंड फोत थी वेंदो आहे। पहिरियों त माना हूंदो त हस्बैंड त माना पहिरियों उहो रोज़गार कंदे, पीउ ॾाढो ग़रीब हूंदो आहे, त रोज़गार करे कपिड़ा वपिड़ा सिलाई करे माना पीउ खे ॾींदी आहे त भई तूं विकिणी सेल करे असांखे कुझु इनकम मिले त असांजो घर हली सघे। त उहो विकिणी था दुकान ते, उन खां पोइ जेके पैसा ईंदा आहिनि उहो पंहिंजे पीउ जेको आहे छोकिरी जो पाण वटि रखंदो आहे। त माना हुनजी कमाई ते पंहिंजे पीउ जेको आहे हुनजो हक़ ॾेखारींदो। उन खां पोइ वरी औरत वरी जी शादी थींदी आहे, तॾहिं हुनजा हालात एॾा ख़राबु हूंदा आहिनि त औरत चवंदी त भई मां वरी रोज़गार शुरू कयां, पंहिंजे घर जो चरखो हले, त उते पोइ पंहिंजो माना कमु कंदी आहे, सिलाई जो हुननि जो कमु कंदी आहे। उहे जेकॾहिं कपिड़ा वग़ैरह सिलाई करे कंहिं दुकान ते कंहिं रखंदा आहिनि त उन खां जेकी इनकम मिलंदी आहे उहो हुनजो मुड़ुसु पंहिंजे हथ में रखंदो आहे। अॻिते वरी इहो थींदो आहे त औरत जो हस्बैंड बि फोत थी वेंदो आहे, उन खां पोइ वरी हुननि जे ज़िंदगी में उहे ॾुखिया थींदियूं आहिनि। त पोइ हुनजो हिकिड़ो छोकिरो हूंदो आहे, उहो वधि में वधि 10 सालनि जो, 9 सालनि जो या 12 सालनि जो हूंदो। जॾहिं उहो औरत वरी माना उहो पंहिंजो धंधो शुरू थी करे, सिलाई थी करे या बर्थ थी भरे, वरी उन्हनि खे कपिड़नि लाइ ॾिए थी, वरी दुकान ते ॾिए, पाण बि उन सां गॾु वञे थी। त जॾहिं दुकानदार पैसा ॾिए थो, नंढिड़ो पुटु आहे, ॼणे हिनखे सम्झ में न ईंदो अलाए छा कंदो, त हिनखे गॾु वठी ईंदो, पाण वेंदी अथसि बुरको पाए हिन सां। जॾहिं दुकानदार पैसा ॾींदो आहे त नंढिड़ो छोकिरो जेको हूंदो आहे उहो हथो माना अॻिते वधाए पैसा उहो पाण वठंदो आहे। त इहो सॼो जेको सफ़र ॾिसो न, औरत माना कमाए थी त पंहिंजे लाइ नथी कमाए, कॾहिं हुनजो पीउ थो हुते करे, कॾहिं वरी आख़िर में हुनजो पुटु थो करे, माना मक़सदु आहे त औरत पंहिंजो कमाई ते पंहिंजो हक़ नथी रखी सघे। इहे असांजे मुआशिरे जूं हिकिड़ियूं हक़ीक़तूं आहिनि जेके असां ॾिसूं था रोज़, शायदि असां हुनजा आदी थी विया आहियूं पर असांखे फील नथा कयूं, पर इहे ॾुखाईंदड़ आहिनि। हिकिड़ो हसास जेकी लेखक हूंदी या लेखक आहे हुनखे ज़रूरु इहो फील थींदो भई इहे जेके हिते जेको नाजाइज़ी थियनि थियूं, त इहे त मां चवां थी वधीक तव्हां ख़बर आहे भई तव्हां पाण सभु मेच्योर आहियो, तव्हांखे ख़बर अथई हिते असांजी औरत जी कहिड़ी, ख़ासि करे ॻोठनि में त ॾाढी बुरी हालत आहे। जीअं था कलियूं तव्हां अॻिते कयो भले ॻाल्हि खे। अच्छा, गुफ्तगू जे सिलसिले खे अॻिते वधायूं था। कलीम शायदि हुन सां नेट जो मसइलो थी वियो, त ऐं मैडम बानू शुरू में हिकिड़ी ॻाल्हि कई त हुन वटि को आयो हुयो जेको आहे सो का औरत जंहिं हुनखे पंहिंजा वाक़िया ॿुधाया, त हिकिड़ो एज़ ए फिक्शन राइटर, जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं त कहाणी में कंहिं किरदार खे, कंहिं ॾिठल वाक़िए खे जेको आहे सो ढालण लाइ, उन खां पोइ हिकिड़े क्रिएटिव राइटर खे उन में जेका महिनत करणी थी पए या उन किरदार खे, उन वाक़िए खे वरी हिकिड़ी कहाणीअ जो रूप ॾियण लाइ जेको उनजो सॼो सफ़र हूंदो आहे, त उन सफ़र जे हवाले सां गुज़ारिश कंदुसि मैडम बानू खे त उहो पंहिंजो शेयर करे त हिकिड़े क्रिएटिव राइटर जी हैसियत में हू उन शइ खे कीअं थी ॾिसे, त उन लाइ केतिरी राइटर खे हिकिड़ी महिनत करणी थी पए उन्हनि शयुनि सभिनी जी। राइटर जी महिनत त आहे ज़रूरी, छो त अक्सर चयो वेंदो आहे त भई लेखक जेको जॾहिं का शइ लिखे थो त उहो ज़ाहिर न थिए, पोइ किरदारनि हुजनि पोयां ज़ाहिर न हुजे, पर इहो मां नथी सम्झां त हिकु लेखक जेको आहे पंहिंजे लिखण में किथे न किथे ज़रूरु ज़ाहिर थिए थो ऐं हुनखे थियण बि खपे। मां सम्झां थी त को अहिड़ो को ॾोह या गुनाह या अहिड़ो को कमु नथो करे जो पंहिंजी ॿुट धाड़ेल वांगुरु या कंहिं वांगुरु मुंहुं लिकाए अचे पंहिंजी लिखणी में अचे थो, पंहिंजो पाण खे ज़ाहिर ई न करे। ऐं खोड़ अहिड़ा मां लेख पढ़िया आहिनि जिन में शाइरी आहे, कहिड़ो बदब आहे, त उहो पढ़ंदे असांखे अक्सर करे फील थींदो आहे त भई हीअ शाइरी जेकी आहे या हीअ जेको लिखियलु आहे उहो फलाणे लेखक जो लिखियलु आहे, छो त हुनजी पंहिंजी कंहिं सुञाणप हूंदी आहे। उन करे मां चवां थी त औरत लेखक जेको आहे उनजी सुञाणप पंहिंजे लिखण में ज़रूरु हूंदी आहे। बाक़ी तव्हां चई त भई उनखे केतिरी महिनत करणी थी पए, त मां सम्झां थी त तव्हांखे ख़बर आहे त भई किरदार ठाहिण या डायलॉग ठाहिण या वाक़िया ठाहिण
उहो ज़रा लेखक पाण फिक्शन जे हिसाब सां हुनखे एतिरी विथी हूंदी आहे त उहो इहे शयूं जोड़े सघे थो, रखी सघे थो। बाक़ी ईअं सम्झो त इहे किरदार जेके आहिनि असां लेखक आहे उन सां गॾु रहे थो उन्हनि किरदारनि सां। ऐं हिकिड़ो नावल आहे उहो तव्हां ॾिसो त हिकु टाइम ते नथो लिखी सघे, जीअं हिकिड़ी कहाणी आहे ॿियो को अफ़सानो आहे थोरे टाइम में लिखी सघे थो, पर नावल लाइ असांखे काफ़ी टाइम थो खपे। उन में नावल में ज़रा लेखक जा मूड बि शामिल आहिनि, किरदारनि जा मूड शामिल आहिनि। ऐं अक्सर करे ईअं ई थींदो आहे त असां पाण बि जेका न हिकिड़े क़िस्म हिकिड़ो जीअं सम्झो त इश्क़ आहे हिकिड़े क़िस्म जो, माण्हू पाण गुम थी थो वञे हिन शयुनि में, या जॾहिं असां लिखूं था त ईअं सम्झूं था उहे असांजी फीलिंग्स आहिनि, असां था बर्दाश्त कयूं। ऐं तव्हां यकीन कंदो जॾहिं असां लिखंदा आहियूं त ईअं लॻंदो आहे असां उन्हनि फैमिली सां गॾु रहूं था। राति थिए त असां राति जो बि उन्हनि सां गॾु आहियूं, सुबुह थो थिए तॾहिं बि असां उन्हनि सां गॾु आहियूं। अहिड़ी तरीक़े सां लेखक त हर वक़्तु उन्हनि सां गॾु आहे। ऐं उनजी फीलिंग्स जेके आहिनि ख़ुशी जूं न, जॾहिं ख़ुशी फीलिंग्स त असां पाण खे ख़ुशी फील थींदी आहे। ऐं जॾहिं हुन जेको दुख जो मौक़ो हूंदो आहे कुझु असां बि उन्हनि ईअं चइजे त उन बाहि मां या तव मां असां बि निकिरूं था। तव्हां यकीन कदो कॾहिं कॾहिं मां लिखंदी आहियां घर में त पोइ मां किरदारनि जो कॾहिं डायलॉग हूंदा आहिनि मां पाण लिखंदी, बेशक मां पाण ई लिखंदी आहियां डायलॉग, त पर मूंखे पाण खे ई रोअण अची वेंदो आहे हुननि जे अहसासनि जज़्बातनि ते। कॾहिं कॾहिं मुंहिंजा ॿार अची मूंखे चवंदा आहिनि मम्मी छा ॻाल्हि आहे, तव्हां रो छो था, छा मसइलो आहे, तव्हां छो था रो? माना मां हुनखे चवंदी भई मां लिखां थी पई त उन करे मुंहिंजे डायलॉगनि जो त यकीन न कंदा आहिनि, चवंदा न मम्मी ईअं कीअं हूंदो, तव्हां का ॻाल्हि आहे तव्हां हुनखे दुख था कयो। त चवण जो मक़सदु आहे त असां जेको आहियूं हर वक़्तु उन सां गॾु आहियूं, उन्हनि जूं हर शइ फीलिंग्स असां पाण खे फील था कयूं। बाक़ी इहो हूंदो त लेखक मौजूदु पाण हुजे न हुजे पर उन में इन जे लिखण में ज़रूरु मौजूदु हूंदो आहे। इहो सफ़र ईअं ई आहे त असांखे हर वक़्तु हुननि सां गॾु हूंदा आहियूं, हुनजी फीलिंग्स, हुनजे जज़्बात, हुन एहसास छा था फील कनि, उन सभिनी खे असां फील कंदा आहियूं पाण। कलीम जी तव्हां जी कंटिन्यू महिरबानी कजो। मैडम। अच्छा असां जेको आहे जी मैडम जेको आहे सो मैडम शबनम गुल ॾे हलूं था। मैडम शबनम गुल जेको आहे सो तव्हां ॻाल्हि पे कई नॉवल जे घणाटे जे हवाले सां, प्लीज़ तव्हां उन ते कंटिन्यू कजो त महिरबानी थींदी। जी मां इहो इहा ॻाल्हि पे कई त नॉवल जो जेको हिकिड़ो घाड़ेटो आहे उहो त पंहिंजी जॻह ते अहमियत रखे थो। हाणे मिसाल ॾींदुसि त गार्शिया मार्किस जो नॉवल हुयो, उनखे इनाम मिली वियो 100 Years of Solitude। पोइ वरी उहो नॉवल ते पियो ॻोल्हे पियो त नॉवल कीअं लिखिबो आहे, उन एलिमेंट उन किताब बि लिखियो आहे त कंहिं चयुसि तोखे त अवॉर्ड मिली वियो, हाणे तोखे नॉवल जो टेक्निक्स पढ़ण जी कहिड़ी ज़रूरत आहे? त हुन चयो त हू त मूंखां लिखिजी वियो, पर हाणे मां टेक्निक खे पढ़ां पियो। त नॉवल जेको आहे सभ खां ॾुखे में ॾुखी सिन्फ आहे लिखण जे लाइ, ऐं टेक्निक आहे बिल्कुलु। केतिरा सिंधी नॉवल मूं अहिड़ा पढ़िया आहिनि जिन में सेटिंग या माहौल आहे ई कोन। इन खां अलावा ॿियूं बि के फनी घुर्जूं जेके नज़र न ईंदियूं आहिनि। त जॾहिं असां हुनजो मुतालियो कयूं था, पढ़ूं था, ऐं के नॉवल पाण बि पढ़ूं था, जीअं हाणे अंग्रेज़ी नॉवल आहे, उर्दू नॉवल आहे, जीअं मूं विक्टोरियन एरा जी ॻाल्हि कई, विक्टोरियन नॉवल जेको आहे उनजो सॼी दुनिया ते असरु ॾिसी सघूं था, उर्दू अदब ते बि, उर्दू जेके औरतुनि नॉवल लिखिया आहिनि उन्हनि ते बि ॾिसी सघिजे थो। त उन्हनि जेको ज़ुल्म औरतुनि सठो, इहा ई हालत ई जेका सिंध जी, त हुनखे हिकु कमोडिटी सम्झो वेंदो हो कमु करण जो, ऐं हुनजी इज़त का कान हूंदी हुई, ऐं हुनखे बुरो सम्झो वेंदो, हुनजी बेइज़ती कई वेंदी हुई। यूरोप जो उहो दौर हुयो। त उहे जेके बि नॉवल लिखिया विया आहिनि उहे तमामु घणा कामयाबु थिया, मक़बूल थिया, छो त हुन में हिकिड़ो रिफ्लेक्शन हो लाइफ जो। नॉवल खे असां जेको ज़िंदगीअ जो तर्जुमान आहे उहो अक्स नज़र अचे थो, उहो ई नॉवल हर दौर जो नॉवल आहे। बाक़ी त हाणे यूटोपियन नॉवल्स या के अहिड़ा इमेजिनरी नॉवल्स या विजोदियत या जेका कुझु असां सोचूं था, असां कहिड़ी बि उन में लिखी सघूं था, पर जेके नॉवल समाज जे असली मसइलनि जी अकासी कनि था उहे हर दौर जा नॉवल आहिनि। जीअं हाणे विक्टोरियन दौर जा, हाणे हींअर जॾहिं बानो जो पढ़ियो, हुन में बि जेको ज़ुल्म ॾेखारियो वियो आहे, उहो ज़ुल्म जेको आहे उहो हक़ीक़त में अॼु बि आहे। मां ईअं चवंदसि हिकु त ॻुझो हूंदो आहे ज़ुल्म, हिकु नज़र ईंदो आहे, हिकु हूंदो आहे लिकल ज़ुल्म, उहो एहसासाती तौर ते ॻुझो ज़ुल्म जेके चइजे, जेको नज़र न ईंदो आहे पर मौजूदु हूंदो आहे। त उन में औरत जो इस्तेहसाल करणु, हुनजी पसंदि नापसंदि खे न ॾिसणु, हुनजी ज़ात जी नफ़ी करणु, हुनजी कंहिं बि शइ खे
हुनजी पसंदि खे ई अहमियत न ॾियणु, हुनखे कहिड़ो घरु खपे, हुनखे कहिड़ो माहौल खपे, या हुनजूं नंढियूं नंढियूं के ख़्वाहिशूं हूंदियूं, मां घणनि घरनि में ॾिठो आहे, हुनखे उनजी नफ़ी कई वेंदी आहे। त इहो अॼु ॾींहं ताईं हले पियो। बाक़ी जेसि ताईं घाड़ेटे जो तालुक आहे त पढ़ंदासीं, असांखे पढ़णु घुरिजे, बिल्कुलु टेक्निक खे पढ़णु घुरिजे। हूअं त असां को बि नॉवेल लिखी सघूं था, जॾहिं नॉवेल माण्हू कहाणी असां जीअं खणूं था, कहाणी में नॉवेल में फ़र्क़ु आहे। हींअर त दुनिया में वॾा वॾा तजुर्बा पिया था थियनि, ऐं नवां नवां जेके मिसाल जीअं हाणे नॉवेल जेको जंहिंमें ख़त, ईमेल्स, जेके एपिस्टोरी नॉवेल था चवनि, उहो बि हाणे जंहिंमें तव्हां एलिफ शफ़क़ खे ॾिसो, ऐं उन खां पोइ जेको नॉवेल जंहिं दुनिया खे मां सम्झां थी चेंज करे छॾियो, सोफीज़ वर्ल्ड आहे, ऐं अहिड़े क़िस्म जा ॿिया केतिरा ई नॉवेल आहिनि जेके ईमेल बेस्ड ऐं लेटर बेस्ड नॉवेल आहिनि, पर उन्हनि में तव्हां ॾिसंदव हिकिड़ो बैलेंस्ड आहे। किथे नरेशन आहे, किथे उहो डायलॉग आहे, किथे उहो ख़त आहे, हिकु तवाज़ुन महसूसु थिए थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त पढ़ंदड़ बि होशियारु आहे। हींअर जेको असांजा नौजवान आहिनि, उहे ज़ाहिर हुनजो दुनिया जो अदब पढ़ियल आहे, होशियारु आहिनि, उहे सम्झनि था उहे उन्हनि ॻाल्हियुनि खे, ऐं अहिड़े तरीक़े सां यूरोप जो जेको पढ़ंदड़ आहे, त जेके दुनिया जा नॉवेल आहिनि, इटालियन हुजे या फ्रेंच हुजे या अमेरिकन इंग्लिश हुजे, तव्हां ॾिसंदा उनमें घाड़ेटे ते ॾाढो हुनजे टेक्निक ते, बल्कि हुते एडिटर्स हूंदा आहिनि, ऐं हू बाक़ाइदा हुन ते कमु कंदा आहिनि, उनखे चेंज कंदा रहंदा आहिनि, मशवरा ॾिना वेंदा आहिनि, त उन खां पोइ उहो नॉवेल साम्हूं ईंदो आहे। असां वटि इहे रिवायतूं कोन्हनि, बुरो लॻंदो आहे असांखे त असां जेके नॉवेल ते केरु तनक़ीद करे या असांखे को मशवरो ॾिए। हाणे जीअं मां हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहींदसि त हलो ठीकु आहे, बानो जे साम्हूं हिकु स्टोरी हुई, हुन नॉवेल लिखणु शुरू कयो, पर हिन जो जेको आख़िर में एंड आहे उहो केॾो मायूस कंदड़ आहे। ऐं असां ऐं नॉवेल निगार वटि हिकु चॉइस आहे, ज़रूरी न आहे त हू एज़ इट इज़ लिखे, ऐं हू चेंज करे सघे थो हुनजो एंड। उन में हू उन ई छोकिरी खे पावरफुल ॾेखारे, उन ई माहौल खे तब्दील करे, ऐं उहो पंहिंजे फेवर में करे सघे पई। त उहो हिकिड़ो जनरेशन्स ते हिकु इम्पैक्ट पइजी सघे पियो त न, औरत में एतिरी सलाहियत आहे त हूअ उन माहौल में वञी उहा तब्दीली हुननि ॾेरनि खे जेको आहे कन्विंस करे थी, ऐं उन खां पोइ उहे सभु हुन सां ठीकु थी था वञनि, या हू उन सिचुएशन मां निकिरी थी अचे। पर हक़ीक़त इहा आहे त जेका हैप्पी एंडिंग हूंदी आहे, उन खां वधीक जेको पैथेटिक हूंदी आहे ऐं मुतासिर कंदड़ हूंदी आहे, उहो अलमियो हूंदो आहे। अलमियो जेको ज़ाहिर आहे हिकु सची कहाणी हुई। त असांखे अहिड़ा दग बि ॾेखारणु घुरिजनि जेके ईंदड़ नसलुनि लाइ, ईंदड़ पीढ़ियुनि लाइ हिकु सोच, उन्हनि जी सोच खे हिकु नओं दग अता कनि। ऐं त नॉवेल मुंहिंजे ख़्याल सां तमामु घणो ॾुखियो आहे, ऐं जेको नैरेशन आहे, नैरेशन ई हिन में थोरी वैरायटी हुअणु घुरिजे। मिसाल जी हाणे राइटर हर जॻह न नज़र अचे, इहा बि महिनत तलब ॻाल्हि आहे। मिसाल मां आहियां, मां मुंहिंजा मुख़्तलिफ़ कैरेक्टर्स आहिनि, उन हर कैरेक्टर जी हिकु साइकी थी थिए, हर कैरेक्टर जो पंहिंजो माहौल थो थिए, को लाड़काणे जो हूंदो, को ख़ैरपुर जो हूंदो, को किथां जो हूंदो, त ज़ाहिर हुनजी ॿोली बि उहा हूंदी, उनजो हालात बि उहे हूंदा, हुनजो ॻाल्हाइण बि उहो हूंदो। इहो हिकिड़ो वॾो महिनत तलब हिकिड़ो कमु आहे। त पाण खे विसारे ऐं हुनजी ॿोली खणी अचणु, हुनजी साइकी खे रिफ्लेक्ट करण जी इजाज़त ॾियणु, त उन में उहो जेको लेखक आहे उहो हर वक़्तु न वेठो हुजे। मूं घणेई नॉवेल पढ़िया आहिनि, हाणे जेके नौजवाननि जा नॉवेल आहिनि मां उहो पढ़ियां पई, त उन में बि मां नालो नथी खणां, वरी ज़ाहिर आहे उहा तनक़ीदी हुन में थी थो वञे। उहो राइटर जेको आहे उहो हर जॻह मौजूदु आहे, हर किरदार में मौजूदु आहे, लॻे थो उहो ई आहे हर जॻह। ही ॾाढो महिनत तलब बि कमु आहे त असां अहिड़ा कैरेक्टर्स खणी अचूं जे उन्हनि जी पंहिंजी साइकी हुजे, नफ़सियात हुजे, उन्हनि जी ॿोली हुजे, उन्हनि जो पंहिंजो माहौल हुजे, हिन में वैरायटी थी थी वञे। ॿियो वरी हिन नॉवेल में बानो जे तव्हां ॾिसंदा त घणियूं स्टोरीज़ आहिनि, मल्टी नैरेटिव आहे हीअ कहाणी। पर जीअं त हाणे ड्रामे जी जेका वाग टिनि माण्हुनि जे हथ में आहे, हिकु नैरेटर आहे, ॿियो वरी ॿ जेके कैरेक्टर आहिनि, त इन करे उहे घण रुखा जेके किरदार आहिनि, घण रुखा उन्हनि जा रुख, एंगल्स, या नंढियूं नंढियूं तब्दीलियूं, नंढा नंढा हादसा, नंढियूं नंढियूं जेके चइजे ट्विस्ट एंड टर्न,
हिकिड़ी नई सिचुएशन अची थी वञे, वरी उन मां किरदारु निकिरे थो त वरी ॿी नई सिचुएशन अची थी वञे, त पोइ पढ़ंदड़ बि वरी उन में थोरो नवाण महसूसु करे थो। त इहे शयूं ज़रूरु असांखे सोचणु घुरिजनि। ऐं मां सम्झंदी आहियां, कहाणियूं बि लिखियूं आहिनि, हिकु नॉवल लिखियो आहे मूं मखी खां मोकिलाणी, पर मां हाणे 2-3 नॉवल लिखां पई, त मूंखे बि इन्हनि घणनि चैलेंजिस खे मुंहुं ॾियणो थो पए। ऐं उन्हनि ते मां सोचां थी वीचारियां थी, वरी हुननि खे तब्दीली आणियां थी। ज़ाहिर आहे ही हिकु तकलीफ़ ॾींदड़ नॉवल जेको आहे हिकु अहिड़ो टास्क आहे जेको राइटर खे मुकमल तौर ते विलोड़े थो। त हू 14 साउन में ज़िंदगीअ जे काइनात जे 14 साउन में सफ़र करे थो ऐं घणनि कैरेक्टर्स सां हले थो, घणनि सूरत हाल सां हले थो। हाणे ॾिसणो इहो आहे त हुन वटि कैपेसिटी केतिरी आहे, त हू कीअं पाण खे हुन नॉवल मां कढी ऐं उन्हनि सभिनी शयुनि ते कीअं थो हावी थिए। त इहा हिकु टेक्निक जे हवाले सां मां चवंदसि त टेक्निक खे पढ़णु घुरिजे। बिल्कुलु किताब टेक्निक ते आहिनि, कहाणी जी टेक्निक ते, नॉवल। असां त हाणे ज़ाहिर लिखूं था त पोइ जेको लिखिजी वियो असां चयो ठीकु आहे, हाणे असां हिकिड़ी कहाणी खई, वरी हुन कहाणी जे लाइ सोचियो, वरी जीअं असांखे मुनासिब लॻो। इहा ॻाल्हि पे कयमि त ही जेकॾहिं नॉवल बानो जो हिन में जेकॾहिं हिकिड़ो अहिड़ो बयानियो हिन में हुजे हा, इहे सभु कहाणियूं गॾु पैरेलल हलनि हा, पास्ट। इहा हिकिड़ी ख़ूबी आहे त हिन फ्लैशबैक्स में उहे कहाणियूं ॾेखारियूं आहिनि, संध्या जी वालदा जी कहाणी या हाला जे वालिद जी या हाला जी ज़िंदगी जी कहाणी, पोइ फ्लैशबैक्स में उहा ॾेखारी। पर इहे हिकिड़ा मुख़्तलिफ़ चैनलाइज़ करे सघूं पिया इन्हनि खे, जेकॾहिं असां हिकिड़ो नैरेटिव खणी ऐं सभिनी खे मुख़्तलिफ़ स्टोरीज़ खे मुख़्तलिफ़ जॻहुनि तां खणी, कॾहिं कंहिंखे गाइब करे कंहिंखे आणे, त इहो हिकिड़ो वरी बिल्कुलु ई हिकिड़ो नई हिकिड़ी ॻाल्हि थी वञे हा। ऐं उहो पोइ डायलॉग बेस्ड न हुजे हा, पर मां सम्झां थी हुनजी चॉइस बानो जी सही आहे। डायलॉग बेस्ड स्टोरीज़ मां जीअं अव्हांखे ॿुधायो त इहे अंग्रेज़ी में बि लिखियूं वयूं आहिनि। अॼुकल्ह हिकिड़ा नवां नॉवल अचनि पिया जिन खे यंग ॿार पढ़नि था, इंग्लिश जा या मुख़्तलिफ़ जा, त उन्हनि में त वरी डायलॉग बेस्ड स्टोरीज़ आहिनि, उनखे डायलॉग्स खे अहमियत ॾिनी थी वञे। उनजी बि हिकु साइकी आहे, त उन में घणी इन्वॉल्वमेंट थी वञे। पर बहरहाल वर्सटाइल आहे नॉवल। ऐं नॉवल असां जीअं पुराणा नॉवल मां पढ़ंदी हुअसि, रज़ा भट्ट जा नॉवल या पुराणनि दौरनि में रशीद जहां जा नॉवल या उर्दू जा जेके नॉवल मां पढ़िया, उनमें जमीला हाशमी जा नॉवल ऐं रज़िया फसीम जा नॉवल, त घणे भाङे मां उर्दू अदब खे पढ़ियो। त उन्हनि नॉवल्स में मां इहा ॻाल्हि महसूसु कंदी हुअसि त उर्दू नॉवल इन लिहाज़ खां मूंखे टेक्निक्स जे लिहाज़ खां ॾाढो रिच लॻो। ऐं उनमें उहा उन्हनि जी हिकिड़ी स्टडी बि महसूसु थी। ऐं हुननि छो त नॉवल हिकु क्रिएटिव शइ आहे, उन में तव्हां पंहिंजी क्रिएशन ॾेई सघो था, पोइ नओं तजुर्बो बि करे सघो था। हाणे त जेके तजुर्बा थिया आहिनि, जीअं मूं हिकिड़े उर्दू जे राइटर खां पुछियो त तो ही नॉवल कीअं लिखियो, त उन मूंखे जवाबु ॾिनो, मां 5 ट्रैक स्टोरी 5 बाब शुरू कया या 4 बाब शुरू कया, हाणे मूंखे यादि कोन्हे, जिथे वञी ख़तमु थिया उते मुंहिंजो नॉवल ख़तमु थी वियो। हुनजो जवाबु, त तव्हां वटि चॉइस आहे, तव्हां मर्ज़ी आहे तव्हांजी, तव्हां कीअं बि लिखो, तव्हां 5 बाब लिखो, जिथे वञी ख़तमु थियनि तव्हांजो। पर मां वरी बि चवंदसि त नॉवल जेको आहे तमामु महिनत तलब कमु आहे ऐं हुनजो डायमेंशन ॾाढो वसी आहे। उनमें नैरेटर जी ॿोली आहे, उनमें उहो ई जीअं ॻाल्हि थी कयां त किरदार निगारी हिकु वॾो फन आहे। त किरदार निगारी में जेको असां गुम थी था वञूं ऐं किरदार जो उन्हनि किरदारनि जो हिसो थी था वञूं, किरदार निगारी वॾो फन आहे, नैरेशन हिकिड़ो वॾो फन आहे, ॿोली, हुनजो डिक्शन ऐं उन कहाणीअ खे हलाइण, हुनजो कॉन्फ्लिक्ट जेको सिलो न हुजे, हलंदो हले ऐं जल्दी ख़तमु थिए। हाणे जीअं हिन नॉवल में काफ़ी पोइ अची असली कॉन्फ्लिक्ट ज़ाहिर थियो। पहिरियों हुननि जो मज़ाक हलियो पाण में, मुंहिंजो ख़्याल में उन में काफ़ी चैप्टर हली विया, उन खां पोइ वरी रियल स्टोरी आई। पर इहा ई जेकॾहिं कुझु चैप्टर्स खां पोइ जेकॾहिं रियल स्टोरी अची वञे हा ऐं उहो ई कॉन्फ्लिक्ट अची वञे हा, पर मां त चवां थी इहो फ्लैशबैक में ॾेखारियो आहे, इहो पैरेलल कॉन्फ्लिक्ट पास्ट एंड प्रेज़ेंट जो गॾु हलायो वञे हा, हुन किरदार सां बि गॾु ई हलायो वञे हा एट प्रेज़ेंट मोमेंट में। मां सम्झां थी नॉवल हिकु ज़बरदस्त हुनजो हिकिड़ो डायमेंशन जुड़े हा। पर वरी बि चवंदसि त चॉइस नॉवल निगार वटि आहे, बहितर सम्झे थो, बहितर सोचे थो। हाणे जेको असां त पढ़ियो,
असां त पंहिंजा हिकिड़ा राया ॾींदासीं त हीअं, पर हमेशह बहितरी जी गुंजाइश हूंदी आहे। ऐं हाणे जॾहिं बानो मां सम्झां थी जेकॾहिं को नॉवेल लिखंदी, ज़ाहिर आहे उहो डायलॉग बेस्ड न हूंदो, पर उहो मुख़्तलिफ़ हूंदो। ऐं असां जेको कुझु लिखूं था उन मां सिखूं बि था, राया था अचनि असांखे, ऐं तनक़ीद बि थिए थी। ऐं तनक़ीद लाइ हमेशह दिलि वॾी रखणु घुरिजे। ऐं मां सम्झंदी आहियां जेतिरी तनक़ीद थींदी आहे मूं ते बि, त मूंखे ख़ुशी बि थींदी आहे। मूंखे उन मां वरी कुझु न कुझु चङी शइ मिलंदी आहे। वरी ॿिए दफ़े उहा शइ वरी जेका आहे समाज कोशिशि कंदी आहियां त हाणे इहा जेका तनक़ीद आहे, का तनक़ीद त हक़ीक़त आहे तनक़ीद बराए तनक़ीद या नुक्ताचीनी हूंदी आहे, पर ख़बर पइजी वेंदी आहे त हीअ तनक़ीद बराए इस्लाह आहे, त उन खे मञण जी ज़रूरत हूंदी आहे। त बहरहाल वरी बि मां ईअं चवंदसि त बानो महबूब जो सुठो हिकिड़ो नॉवेल लिखियो आहे, जंहिंमें अहिड़ा नंढा नंढा ऐं ज़बरदस्त समाज जा मौज़ू, छिरकाईंदड़ मौज़ू हिन हाईलाइट कया आहिनि। ऐं मां त सजेस्ट इहो बि कंदसि त इन्हनि कहाणी खणी अॻिते जे लाइ बि अहिड़ो हिकु नॉवेल लिखे, छो त इहे थीम्स अॼु ॾींहं ताईं कंहिं लिखिया कोन्हनि। ऐं समाज में इलाही मसइला आहिनि, समाज में औरतुनि जे हवाले सां। हाणे मूंखे यूसुफ शाहीन हिकु दफ़े इहा ॻाल्हि कई, यूसुफ शाहीन साहब मूंखे चयो त तूं जेतिरो घणो औरतुनि जे बारे में लिखी सघीं थी तोखे लिखणु घुरिजे, त तूं बहितर लिखंदीअ ऐं लिखणु खपे, छो त औरत ई औरत जे लाइ बहितर तौर ते लिखी सघे थी। त औरतुनि जा एतिरा मौज़ू, ज़रूरी न आहे त हिकु फेमिनिस्ट राइटर असां हिकिड़ो लेबल लॻाए छॾियूं त जेके फेमिनिस्ट आहिनि उहे ई फेमिनिस्ट लिटरेचर लिखी सघनि थियूं, पर ईअं न आहे। हर औरत पंहिंजे अंदर में हिकु रद्द अमल रखे थी ऐं मुआशिरे जे ख़िलाफ़ जेका औरत सवाल करे थी, सवाल उथारे थी, उहा फेमिनिस्ट आहे। उहा कंप्रोमाइज़ नथी करे, उहा लिखे थी, उहा रिएक्शन थी ॾेखारे, त उहा ईअं न चवंदासीं त 4, 5, 10 ही फेमिनिस्ट आहिनि, ही फेमिनिज़म आहे, इहे लिखंदा आहिनि, न, ईअं न आहे। असां जेको लिखूं था इहो बि रद्देमल आहे समाज जो, असां कंप्रोमाइज़ नथा कयूं, तॾहिं त असां लिखूं था, आवाज़ था उधारियूं। सवाल बि करणु जेको आहे बग़ावत आहे, सवाल करण बि, ऐं बग़ावत सिर्फ़ु फेमिनिज़म न आहे, बग़ावत हिकु फितरी जज़्बो आहे, मर्द ऐं औरत जे जेका आहे जीन्स में शामिल हूंदो आहे। जेको सोचे थो, लोचे थो, जेको सच ऐं कूड़ में फ़र्क़ु सम्झे थो, उहो ज़रूरु सवाल कंदो, उहो बाग़ी थींदो। त बहरहाल मां वरी बि खेसि मुबारकबाद ॾियां थी त औरतूं घटि आहिनि, घटि लिखनि थियूं, जेको कुझु लिखनि थियूं असांखे उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करणु घुरिजे। हिते ख़ुशबू बलो जो सवाल हुयो, उहा चए पई त मर्द त औरतुनि जा हूंदा आहिनि ख़िलाफ़, पर औरत सां केॾो ख़राबु थी करे। त तव्हां वाक़ई हक़ीक़त आहे त औरत खे औरत सां तमामु सुठो हुअणु घुरिजे, छो त औरत ई औरत जी भावना खे सम्झे थी, हुनजी हौसला अफ़ज़ाई हुनजी करणु खपे, हुनखे अॻिते आणणु घुरिजे। हू जेको कुझु लिखे थी, हुनजो जेको बि कलमी कोरियो आहे, जंहिं बि फील्ड में हू कमु करे थी, हुनजी बजाए हुनखे हुनजी हौसला शिकनी करण जी कजे। छो त बानो जे जेके कहाणीअ में, इन नॉवेल में ॾिसो त उहो वञे थी जेका हुन जे बदिले में उन सां बि औरतूं ई बुरो थियूं कनि। उहे त अहसासु रखनि, उहे त उन ॻाल्हि खे सम्झनि, उहे बग़ावत कनि। अहिड़ो बि नॉवेल हुजे त उहा अहिड़ी वञे कंहिंजे इन खून जे बदिले त उहे औरतूं ई बग़ावत कनि, पंहिंजे मर्दनि खे चवनि त न हिन सां इहो रवैयो जाइज़ न आहे, हिन जो इहो ग़लति रवैयो आहे, त औरत ई बग़ावत करे थी। त औरत खे मर्द त ख़ैर असां चऊं था त मर्द ज़ालिम आहे, मर्द हीअं, मर्द हूअं, पर घणे भाङे ईअं बि कोन्हे, ऐं सभु मर्द हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि, ऐं औरतूं बि घटि कोन्हनि। औरतुनि में बि प्रोफेशनल जेलसी एतिरी हूंदी आहे, ऐं छो त उनमें ज़ाहिर आहे उनमें हिकिड़ो हुनमें जज़्बात घणा आहिनि। औरत त पंहिंजी बायोलॉजिकल कंडीशन्स भोगे थी, हुन वटि मां त सम्झंदी आहियां त जेके हुनजा मूड स्विंग्स थींदा आहिनि ॾाढा औरत जा, इन खे बि सम्झण जी ज़रूरत आहे, इन ते बि लिखणु घुरिजे त हुनजा जेके मूड स्विंग्स था थियनि हुनजी बायोलॉजिकल कंडीशन्स जे करे था थियनि, ऐं समाज हिनजी ॻाल्हि सम्झे नथो, हुन ते लतीफ़ा ठहनि था, हुनजे बारे में ॻाल्हायो वञे थो। पर हाणे ज़ाहिर आहे औरतूं ई ॾिसो था त घरनि में औरतूं ई जेको खाधो पचाइनि थियूं, उहे मर्दनि जो बि सपोर्ट कनि थियूं, भाउ जी ऐं माउ ऐं घर जे मर्दनि। पर हिकु माइंड सेट आहे, माउ बि पुटनि खे वधीक तवजह थी ॾे,
धीउनि खे घटि ॾींदी, धीऊं ई आख़िर में कमु अचनि थियूं, पुट हलिया था वञनि घटि वेहंदा आहिनि। बल्कि मां उन ॾींहुं ॾाढो सुठो जुमिलो पढ़ियो त 16 सालनि खां पोइ पुट माउ जो नथो रहे। इहो वॾो हिकिड़ो छिरकाईंदड़ जुमिलो हो त जॾहिं छोकिरो 16 साल जो थी थो वञे त माउ जो नथो रहे, इहा हक़ीक़त आहे। त उहो पुट जंहिंखे स्पॉइल थी करे उनजो लाॾ थी खणे, ऐं इहो बि हिकिड़ो मुआशिरे जो वॾो हिकिड़ो अलमियो आहे। ऐं धीउनि खे घटि ग़िज़ा ॾिनी वेंदी, हुननि जा स्कूल बि घटि हूंदा, हुन सभु शयूं हुन जो सेकेंड हैंड उहे हुननि खे मिलंदियूं आहिनि छोकिरियुनि खे। छोकिरियूं वरी तव्हां ॾिसंदा त फैमिली सेटअप में पंहिंजे वालदेन जे लाइ, भाइरनि जे लाइ ॾाढियूं सपोर्टिव साबित थियनि थियूं, ऐं बनिस्बत मर्द जी। मर्द त ॿाहिरी दुनिया जो आहे। तव्हां असां वटि बि ॾिसंदा त मर्द हमेशह राइटर हुजनि या ॿिया घणे भाङे ॿाहिरि ई हूंदा आहिनि, औरतूं घर में हूंदियूं। औरतूं घर में थियूं मन, मां चवंदी आहियां औरत मन अंदर जी मुसाफ़िर आहे, त उन वटि नंढी नंढी तफ़सील हूंदी अथव हर शइ जी। मर्द खे रवैयनि जी ख़बर न पवंदी, तव्हां ॿुधाईंदा तव्हां सां ॾेराणी हीअं कयो, तव्हां सां निणान हीअं कयो, तव्हां सां भाॼाई हीअं कयो, तव्हां वटि रिकॉर्ड आहे हिकिड़ो सॼो नंढनि नंढनि रवैयनि जो, छो त तव्हां मन अंदर जा मुसाफ़िर आहियो। मर्द ईअं कोन्हे, मर्द ॿाहिरी दुनिया में थो रहे, हू घणियूं शयूं थो ॾिसे, हुन वटि नंढनि नंढनि रवैयनि जी का अहमियत न हूंदी आहे। त हुन वटि सॼो रिकॉर्ड हूंदो आहे बाक़ाइदा रवैयनि जो, ऐं हसास हूंदी आहे। उहे रवैया हुनखे टोड़ींदा बि आहिनि, उहे रवैया हुनखे ठाहींदा बि आहिनि। इन प्लेटफॉर्म मां इहो ज़रूरु चाहींदसि त औरत खे इन्हनि शयुनि ते पाण काबू पाइणु खपे। इहा जेका ओवर सेंसिटिविटी आहे ऐं ओवर, उन खां मज़बूत थियणु घुरिजे हुनखे। मर्द जे रवैयनि या मर्द जो जेको मनफ़ी रवैया आहिनि, समाज जेके मनफ़ी पाण खे न टोड़े, मज़बूत रहे, हुनखे एनालाइज़ कंदी हले, अहिड़ा मौज़ू खणी अचे पंहिंजे नॉवलनि में, त अहिड़ियूं मज़बूत औरतूं जेके सम्झनि थियूं मर्दनि खे, टोड़नि नथियूं पाण खे। मिसाल, मर्द बि शादी कंदो आहे, औरत, मां केतिरियूं औरतूं ॾिठियूं आहिनि, उहे बीमार थी मरी वेंदियूं आहिनि, शादी मर्द कई, सज़ा पाण खे थी। हिकिड़े डॉक्टर ॾे वेठी हुअसि, माई ॾाढी कमज़ोरी, हुनजो हस्बैंड वरी मां ॾिठो त एॾो कलफ लॻल, मुंहिंजो माई तोखे छा थियो आहे, तूं छो बीमार आहीं? चई हिन ॿी शादी कई आहे। मुंहिंजो हीउ त सही बीठो आहे, तूं सफ़ा अहिड़ी सफ़ा, चई मां मानी नथी खावां। मुंहिंजो पोइ तूं कंहिं ते थोरो थी करे, मुंहिंजो हाणे हुन शादी कई आहे त तूं पाण खे सज़ा पई ॾी, त औरतूं ईअं कंदियूं आहिनि। त मर्द ई हुननि जे लाइ कुल काइनात हूंदो आहे। तव्हां इन सोच मां निकिरो, भले तव्हां, मर्द कुल काइनात न आहे, तव्हांजी पंहिंजी ज़िंदगी आहे, हुनजी बेवफ़ाई आहे या हुनजा जेके इहे बि मौज़ू खणी अचो, तव्हां कीअं था हुनखे रियलिस्टिकली कोप कयो, ऐं कहिड़े नमूने पाण खे नथा टोड़ियो। पाण खे जंहिं वक़्तु टोड़े थी न भोगना जे हुन सफ़र में, अहिड़ियूं औरतूं ॾेखारणु घुरिजनि, असां औरतुनि खे अहिड़ा नॉवल लिखणु घुरिजनि त जेके मज़बूत बि आहिनि। इहे वाकई हक़ीक़तूं आहिनि, त इहे सभु मसइला आहिनि जिन जी बानो निशानदेही कई। इहे मूं बि पंहिंजे जी चौधारी ॾिठा, त उहो टोड़े न पाण खे, जी हू वरी छा मैडम। थी करे, पाण खे थी सज़ा जी ॾे, पाण खे सज़ा न ॾे। त बहरहाल ओवरऑल मां जी ईअं ई चवंदसि मैडम, तव्हांजी वॾी त महिरबानी। ॾाढी ख़ूबसूरत ॿोली ऐं मुबारकबाद वरी ॿीहर ॾियां थी, ऐं मां इंतज़ारु कंदसि त तव्हां वरी को ॿियो नॉवल जल्दी लिखंदव। जी, तव्हांजी वॾी महिरबानी मैडम। तव्हां तमामु बहितरीनु अंदाज़ में हिन नॉवल ते ॻाल्हाए रहिया आहियो, ऐं असां साईं अमर लिगारी साहब खे चवंदासीं जेकॾहिं तव्हां हिन नॉवल जे हवाले सां कुझु ऐड कयो। असां वटि आख़िरी 2-3 मिंट बचा आहिनि, असां 1.5 कलाक खां त पार करे विया आहियूं टाइम, पर अमर साहब तव्हां हिन नॉवल जे हवाले सां जेको आहे सो जेकॾहिं कुझु जी ऐड जी करणु चाहियो बिल्कुलु, त अमर तव्हां साहब बि कयो। काफ़ी सुठो ॻाल्हायो। जी 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 त लास्ट में अमर 2-3 मिंट साहब। मूंखे बि ॾियो। त लास्ट जी में जी हिकिड़ो जी 2-3 जी मिंट मैडम, जी जी ज़रूरु। अदा जी जी ॻाल्हाए पिया, अदा करे जी पिया। हा जी अमर साहब। महिरबानी महिरबानी सुठो ॻाल्हायो आहे, काफ़ी डिटेल सां थियूं आहिनि। बसि आउं बि थोरो ऐड कंदुसि त नाविल जी जेका ॿोली आहे ॾाढी ख़ूबसूरत आहे, ऐं ख़ासि करे बा मुहावरा ॿोली आहे। ऐं जेका मैडम बानो महबूब पंहिंजे जंहिं अंदाज़ सां नाविल लिखियो आहे, जेका नरेशन आहे, ख़ासि करे मूंखे त ॾाढी हुनजी नरेशन जेका आहे वणी आहे। जेको नैरेटिव स्टाइल आहे, आमतौर थींदो ईअं आहे त असांजा राइटर जेके आथर आहे, उहो ख़ुदि घणो टाइम वठी वेंदो आहे नैरेट करण में शयुनि खे, त उन सां जेका आहे इलाही बोरियत थींदी आहे रीडर खे। हिन में इहो थियो आहे त जेको नैरेटर सिर्फ़ उन में डायलॉग गॾो गॾु
जेके ख़ुदि कैरेक्टर आहिनि उहे स्टोरीज़ ॿुधाइनि था, उहे ख़ुदि नैरेटर बणिजी था वञनि। इहा बि तमामु सुठी ऐं पॉज़िटिव ॻाल्हि आहे। इहा असांजे अच्छा, अमर साहब डिस्कनेक्ट थी विया असां खां। जीअं जॉइन कनि था त असां उन्हनि खे वरी खणूं था, उन्हनि जा लास्ट कमेंट्स ॿुधूं था। मैडम बानो में बि तव्हां कुझु चवण बि चाहियो, तव्हां ऐड करे वठो त पोइ वरी असां क्लोज़ कंदासीं। जेॾा मैडम शबनम जी ॻाल्हि कई त मैडम जी ॻाल्हि कई त औरतूं पंहिंजे पाण खे ख़तमु थी करे सघनि त इन ॻाल्हि में मां पाण जेको आहे न मां पंहिंजो सफ़र भोॻियो आहे। त मां पहिरां लिखंदसि तमामु सुठो लिखंदसि ऐं मां मुंहिंजी ग्रामर बि ॾिसंदी हुई, फोकस हूंदो हर शइ ते। उन रिश्ते खां पोइ 10 साल खनि मूंखे अहिड़ो वक़्तु आयो जो मां लिखी न सघियसि। मूंखे माना अहिड़ो टार्चर में हुयसि मां पंहिंजी ज़िंदगी तौरु जो मां जेको आहे माना इन फील्ड में सोचा ई न पई मां मोटी ईंदसि। मां किताबु पढ़ंदसि, मूंखे टोके वेंदो हो भई कंहिं शाइर जी किताबु पढ़ंदसि जंहिं हिन शाइर सां को वास्तो आहे जो गौर सां पढ़े हो अहिड़े क़िस्म जी माना माहौल मां निकिरी करे 10 साल एतिरो भोॻियो मां सोचियो हाणे मां लिखी न सघंदसि। पर हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आयो जो पोइ मां जेको आहे हिमत कयमि, मां लिखियमि। ऐं उहे स्टार्टिंग जेके 10 साल खां पोइ हिकिड़ी स्टार्टिंग मुंहिंजो थोरो तासिरो हुया पंहिंजी माउ जे बारे में। मां कॾहिं कॾहिं वेठी हूंदसि अकेली हूंदसि, मां परेशान थींदसि या सोचींदसि त मूं फील कयो त मुंहिंजी माउ जेको आहे मूंखे ॾिसे थी कुझु हा उनखे मन जी कलीम टाइम फीलिंग्स जेको आहे हा उन्हनि जी टाइम हुजे त फीलिंग्स खे आउं कंटिन्यू कयां। अमर साहब हेलो, तव्हांखे आख़िर में पोइ 2 मिंट ॾियूं था। मैडम बानो हा में हा बि पंहिंजी ॻाल्हि। ठीकु आहे जी ठीकु आहे ठीकु आहे। जी मैडम तव्हां कंटिन्यू कयो। जी त पोइ 10 साल खां पोइ मां हिकिड़ो पंहिंजी माउ ते तासुर लिखियो त पोइ उहो कंहिं पढ़ी मूंखे माना मुंहिंजो भाउ हुयो हुनखे चयो तूं एॾो सुठो लिखी सघिबो आहे। उन खां पोइ मां लिखणु शुरू कया ऐं हाणे मां सोचींदी आहियां मूंखे घर मुंहिंजा फॉल्ट आहिनि, कुझु ग्रामर में कॾहिं कॾहिं मिस्टेक थी वेंदी आहिनि, कॾहिं कुझु थी वेंदो आहे, उहो फोकस जेको अॻे जहिड़ो नथो थी सघे। उन जे बावजूद बि अगरि जेके मुंहिंजे नावल में गुणायूं आहिनि या कंहिंजूं आहिनि मां हुनखे तस्लीम कयां थी। घर हर इंसान जेको आहे कॾहिं माइंड कॾहिं मूड कहिड़ो हूंदो आहे लेखक जो कॾहिं कीअं हूंदो आहे ऐं मां अगरि कुझु ज़िमेदारियूं त कॾहिं इंसान जेको आहे असां मर्द हूंदा आहिनि उहे ईज़ी हूंदा आहिनि, एतिरो कमु न हूंदो अथनि, जॉब कई अथनि, घर में हर शयुनि खे टेक मिलंदी आहे। पर हिकिड़े औरत लाइ वरी इहे मसइला हूंदा आहिनि त घर खे बि ॾिसणो हूंदो आहे, ॿार खे बि ॾिसणो हूंदो आहे। त ज़ाहिर आहे हिकु औरत जेका मां सम्झां थी मुंहिंजो लिखणु जेको आहे उहो हिकिड़ो मौज़े खां घटि न आहे। उहो एतिरी मुसीबतनि खे मुंहुं ॾियण खां पोइ एतिरो टाइम ॾियण खां पोइ अगरि उहो कुझु लिखे थी त इहो बि हिकिड़ो मौज़ो आहे त उहो लिखी सघे थी। ॿी इहो ॻाल्हि त मां ॾिसंदी आहियां त मर्द जेके आहिनि उहे घुमनि था फिरनि था, दोस्तनि वेहनि था, किथे वेहनि था उते मुंहिंजो ऑब्ज़र्वेशन सुठो थो थिए की कॾहिं हलिया विया आउटिंग ते कॾहिं कीअं हलिया विया। पर हिकिड़ी औरत जेका हुनजी ज़िंदगी महदूद हूंदी आहे, घर हूंदो आहे उते जो उते जॉब में या घर में अहिड़ी तरीक़े सां मां सम्झां थी त इहो ईअं कैनवेस आहे जीअं हिकिड़ो औरत जेका सिर्फ़ु दरी मां जेका शइ ॾिसे थी उनखे ई उहा लिखी सघे थी। औरत खे बग़ैर अहिड़ो चांस मिले ॿाहिरि निकिरण जो या ॾिसण जो त मां चवां थी हुन खां वधीक मर्द खां वधीक सुठो बहितर लिखी सघे थी। बाक़ी तनक़ीद जे हिसाब सां मां ॻाल्हि कंदसि त तनक़ीद जेकी आहे उहा त बहितर आहे। बाक़ी तनक़ीद सां माण्हू खे अहिड़ियूं शयूं सिखण लाइ मिलनि थियूं। पर मुंहिंजो जो पंहिंजो कॉन्सेप्ट आहे त मां सोचींदी आहियां अच्छा अचंदो अचंदो त जॾहिं किताबु अञा मंदिराम ते नथो अचे त कुझु अहिड़ा माण्हू असां वटि अहिड़ा हुजनि एक्सपर्ट हुजनि जेके पाण एक्सपर्ट आहिनि बि पर उहे जॾहिं किताबु अची वञनि तेसि ताईं इंतज़ारु कंदा भई किताबु अचे हुन खां पोइ हुनजी तनक़ीद कयूं। त मां इहो सोचींदी आहियां त अहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे असांखे साथ ॾियनि या असां सां गॾु हुजनि या असांजे सिंधी अदब में अहिड़ा सुठा बुक्स आणण जी कोशिशि कनि। उन्हनि खे पहिरियां एडिटिंग जे लाइ पेश कयो वञे या उहे जेके असांजा अकाबर आहिनि मुकाबर जेके आहिनि एक्सपर्ट आहिनि उहे हिननि खे जेको आहे हुननि खे एडिटिंग कनि हुन में ग़लतियूं कनि त उन खां पोइ हिकिड़ो किताबु अगरि सुठो अची वञे थो असांजे अदब में त उहा वधीक बहितर ॻाल्हि आहे। त मां सम्झां थी त जेकी तनक़ीद किताबु छपजण खां पोइ थी थिए उनजो को एतिरो फ़ाइदो कोन थो थिए जेतिरो अगरि तव्हां किताबु पढ़ण खां अॻु में या किताबु मंदिराम ते अचण खां अॻु में पोइ असां उन्हनि खे पेश कयूं या उन्हनि खे मिस्टेक्स वग़ैरह ग़लतियूं अगरि जेके उहे दुरुस्त कनि त उहो वधीक बहितर हूंदो आहे। उहो लेखक जे लाइ फ़ाइदो थींदो ऐं मां सम्झां थी त सुठा किताब बुक्स जेके आहिनि असांजे अदब में लिखी सघनि था। बाक़ी अचण खां पोइ माण्हू इंतज़ारु था कनि पोइ वरी तनक़ीद था कनि उहो माना मूंखे नथो लॻे त उनजो को फ़ाइदो थींदो। बाक़ी लेखक थोरो घणो सिखंदो पर उहो न थींदो त हिकिड़ो सुठो किताबु अचे जंहिं असांजे अदब में
जे मुख़्तलिफ़ ॾिसो त ॿाहिरि मुल्कनि में आहिनि माण्हू एडिटर आहिनि, उहे कनि था किताबनि खे पंहिंजी उन्हनि जो सुठो अदब अचे थो, त असां चाहियूं था त असांखे सिंधियत में बि अहिड़ो फोरम हुजे, अहिड़ो जॻह हुजे जिते एडिटिंग करे या कुझु सुधारो करे इन शयुनि बुक्स खे सुठे माण्हू करे सघनि। ऐं मां सभिनि जी जी महिरबानी थी मञा, मैडम शबनम गुल जी तमामु सुठो ॻाल्हायो आहे, अदा अमर लागा जी बि तमामु सुठो ॻाल्हायो आहे, ऐं असांजो प्रोग्राम तमामु सुठो थियो आहे। मूंखे जी अंदाज़ो कोन हुयो त असांजो प्रोग्राम सुठो थींदो, पर मां सभिनी जो तमामु घणो शुक्र थी करियां, ख़ासि करे अदा कलीम तव्हांजी बि। तव्हांजी वॾी महिरबानी मैडम, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। असां अमर साहब खां उन्हनि जा कमेंट्स आख़िरी वठूं था, पोइ हिनखे क्लोज़ कंदा स्ट्रीम खे। अमर साहब तव्हां प्लीज़ कमेंट्स कजो। असल में छा आहे त मूं जेका ॻाल्हि कई पे त जेका नैरेटिव स्टाइल आहे उहो हिन नाविल जो जेको आहे ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं ॿोली ॾाढी ज़बरदस्त महावर आहे। त इन सॼी हिकिड़ी ख़ूबसूरती जे हूंदे बि जेका आहे नाविल में हिकिड़ो फोर्स जेका आहे उहा उन जी ज़रूरत अञा मूंखे महसूसु थिए थी। त हाणे आउं थोरो हिकिड़ो मिसाल ॾींदुसि त जीअं एलेन शॉल्टर जेका अमेरिकन पंहिंजी जेका फेमिनिस्ट राइटर आहे या क्रिटिक आहे, उन हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि कई, ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई, जेका लिटरी थ्योरी में असां पढ़ंदा आहियूं ऐं अदब में बि उनखे इस्तेमालु कयो वेंदो आहे। त असल में जेका फीमेल ख़ासि करे फेमिनिस्ट जेको लिटरेचर आहे, छो त हिन नाविल जो जेको बुनियादी बेस आहे उहो औरत आहे, छो त ही औरत खे महावर ठाहे करे ही नाविल जेको आहे अॻिते वधे थो। त हिन उन उन इहा ॻाल्हि कई त जेका औरत जी जेका लिटरेचर आहे या औरत ख़ुदि जो जेको सुवाल आहे उहो 3 मरहलनि में असां अॻिते वधे थो। मिसाल पहिरियों मरहलो आहे त फीमेल, मतिलबु जेको आहे राइटर जेको आहे औरत खे एज़ ए फीमेल करे पेश कंदा आहिनि। अच्छा, उन खां बाद में ॿियो जेको मरहलो आहे उन में उनखे फेमिनाइन करे पेश कंदा आहिनि, यानी फेमिनाइन करे पेश कंदा आहिनि, यानी हुनजी जेका हसासियत आहे, हुनजी जेका अंदर जी दुनिया आहे, उनजी जेका एहसासात आहिनि, उनजी जेका महसूसात आहे, उनजी जेका क्रिएटिविटी आहे, उनजी जेका प्रोडक्शन आहे, उन सभिनी शयुनि खे उहो एज़ ए फेमिनन करे उनखे पेश कंदा आहिनि। त टियों मरहलो जेको आहे उहो आहे फेमिनिस्ट। जेका ॻाल्हि मैडम शबनम गुल बि कई त जेका फेमिनिस्ट वारो मरहलो आहे उहो एक्शन जो मरहलो आहे। उहो जेको जॾहिं लिटरेचर में अचे थो त उन में औरत जेका आहे बाब अख्तियार थिए थी, ख़ुदि मुख्तियार थिए थी, उनमें पावरफुल थिए थी, उनमें डिसीशन पाण वठे थी। उन खां अलावा उहा जेका आहे कंहिं बि मरहले ते जेको आहे, जीअं मिसाल असां टेस में ॾिसूं था थॉमस हार्डी जे नाविल में, त टेस आख़िर में उन मर्द खे जेको हुन जी इज़त जेका आहे सां खेॾे थो, हुन सां जेका आहे हुनजी ज़िंदगी खे तबाह करे थो, उनखे आख़िर में मारे थी, उन खां बदिलो वठे थी, उनखे उन सां माना कंहिं बि नमूने सां करे बि उनखे जेका आहे आख़िर में ठिकाणे लॻाए थी। हू ईविल खे ठिकाणे लॻाए थी, छो त उहा एक्शन में अचे थी, उहो पंहिंजे पाण खे एक्शन में आणे थी, छो त हू फेमिनिस्ट बणिजी थी वञे लास्ट में। त इन नमूने सां असांखे बि ख़ासि करे जेको असांजो लिटरेचर आहे, ख़ासि करे सिंध में औरत जो जेको क्वेश्चन आहे या जो औरत जो जेको लिटरेचर आहे, उनखे बि इन 3 मरहलनि मां गुज़रणो पवंदो, इनखे आख़िरी मरहले ते अचिणो पवंदो। ऐं जेकॾहिं असां, छो त हीउ जेको नाविल आहे आउं सम्झां थो हीउ नाविल 2nd मरहले ते ख़तमु थिए थो, हीउ फेमिनिन मरहले ते ख़तमु थिए थो, छो त हिन में जेका औरत आहे उहा पंहिंजे क्रिएटिविटी, पंहिंजे हसासियत, पंहिंजी पास्ट, पंहिंजी सभु शइ समेत ॿाहिरि अचे थी, किरदार में बि निखरी अचे थी, हर शइ बावफ़ा बि थिए थी, प्यार बि करे थी, इहे सभु शयूं जेके आहिनि हुन में आहिनि। ऐं उन खां अलावा हू पंहिंजे ख़ानदान सां, पंहिंजे सभु शइ सां जेका आहे हिकिड़े हुन ते अचे थी, पर हू आख़िर में एतिरी कमज़ोर ॾेखारियल आहे जो उन फ्यूडल समाज जे अॻियां, उन मर्द जे अॻियां, उन जेका मेल हेजमनी आहे उन जे अॻियां उहो एतिरी त बेवस आहे जो उहा जॾहिं हुनजो मुड़ुसु मारिजी थो वञे त उहा माना कंहिं क़िस्म जो नथी खणी सघे, कुझु नथी करे सघे, छो त हू सॼो हिकिड़ो सर्कमस्टेंसिस जेके आहिनि उहे अहिड़े क़िस्म जा आहिनि
जो जिते हुनजे लाइ का बि माना गुंजाइश नथी रहे जो हू कंहिं क़िस्म जो एक्शन वठे, सिवाइ इन जे जो हू या पंहिंजे पाण खे मारण लाइ तयारु थी वञे या पंहिंजे पाण खे ख़तमु करण लाइ तयारु थी वञे। त चवण जो मतिलबु आहे त हिकु अहिड़ी हिन लिटरेचर में गुंजाइश मौजूदु आहे त हिकु अहिड़े क़िस्म जी सिचुएशन हिन असांजे जेको फेमिनिस्ट लिटरेचर आहे, ख़ासि करे औरत जो जे हवाले सां जेको लिटरेचर आहे उनखे थोरो एतिरो बोल्ड कजे जो उहो अॻिते अची टे मरहले में दाख़िल थिए, जेको असांजो फेमिनिस्ट मरहलो आहे उन में दाख़िल थिए ऐं उन में अची करे हूअ जेको औरत आहे उनखे ॿियनि औरतुनि लाइ असांजे सॼे समाज लाइ समाज जे औरतुनि लाइ हिकिड़ो आइडियल कैरेक्टर जेको आहे उहो पैदा करे त ईअं बि थी सघे थो त जीअं असां सम्झी सघूं था त उन में हिकु क़िस्म जी जेका आहे कुवत आहे, फोर्स आहे, उहा पैदा थी सघे थी। छो त हिन नावल जो जेको लास्ट सीन आहे उहो मूं बि जॾहिं पढ़ियो त मूंखे थोरो ईअं महसूसु थियो त जीअं माना हिकिड़ो जीअं थींदो आहे त सफ़ा रीडर खे जेको आहे हिकिड़ो सफ़ा मायूसी में जो विझी थो छॾे, माना हिकिड़ो बेयारो मददगार जेको आहे माण्हू पंहिंजे पाण खे महसूसु करे थो। ॾिसो रीडर जेको आहे उन हालार ऐं संजा सां पंहिंजे पाण खे रिलेट करे थो, छो त सॼे नाविल में हू पंहिंजे पाण खे उन्हनि ॻाल्हियुनि सां, उन्हनि आइडियल शयुनि सां, सिचुएशन सां, सभिनी शयुनि सां पंहिंजे पाण खे रिलेट कंदो थो अचे। पर जॾहिं आख़िर में असां ॾिसूं था त उते जेको आहे इन अहिड़े नमूने सां हुनजी जेको इख़्तिताम थिए थो, हुनजी जेका जुदाई थिए थी ऐं हू जेका आहे बेयारो मददगार थी अकेलाई में जेका आहे हिकिड़ी डार्कनेस में जेका आहे उनखे उछलायो वञे थो, त उहो ॾाढो हिकिड़ो पैथेटिक आहे इहा सिचुएशन। जेकॾहिं आउं सम्झां थो इनखे इन टे मरहले में खणी अचिजे हा, फेमिनिस्ट वारे मरहले में खणी अचिजे हा, त मां सम्झां थो त इहो नाविल जेको आहे उहो अञा वधीक पावरफुल थिए हा। उनजे बावजूदि जेको आहे ही नाविल ख़ासि करे जेके असांजूं भेणूं लिखनि पियूं हींअर अदब में, उन हवाले सां ही उन पहिरें सिफ़ जो नाविल आहे जंहिंमें मैडम शबनम गुल आहे, मैडम जहांआरा सूमरो आहे, जेके इन जा नाविल अचनि पिया असां पढ़ूं पिया त इन हवाले सां ॾिसूं था त ही ॾाढो ख़ूबसूरत ऐं बहितरीन नाविल आहे पंहिंजी प्रेज़ेंटेशन में। थैंक यू वेरी मच। जी अमर साहब, तव्हांजी महिरबानी। असां टाइम खां 15 मिंट अॻिते निकिरी विया आहियूं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। आख़िर में वर्ड ऑफ थैंक्स चवंदुसि मैडम बानो महबूब जोखियो साहिबा, तव्हां असांखे टाइम ॾिनो। मैडम शबनम गुल, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। साईं अमर लिगारी साहब, तव्हां टाइम ॾिनो। ऐं असां सां गॾु ख़ासि अज़ीम रुंजो साहब गॾु हुआ, उन्हनि जी बि महिरबानी। उहे को होस्ट हुआ। अॼु थोरो हिते नेट जो प्रॉब्लम हो, इन करे मां उन्हनि खे गुज़ारिश कई त तव्हां को होस्ट कयो, जीअं गैप न अचे को बि हिन में ॻाल्हि ॿोल में। अज़ीम रुंजो साहब जी बि महिरबानी। दोस्तो, ईंदड़ हफ़्ते छंछर जे ॾींहुं शाम जो 7 वॻे असां साईं इब्राहिम खरल साहब जे नॉवल खजनि जे देश जे माण्हू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उमेद आहे त तव्हां असां सां गॾु हूंदव। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। दोस्तो, GS